का जो ये कलाम है, ये तमाम उन लोगों के लिए है जिसका दिल टूटा हुआ है। जिन लोगों का दिल टूटा हुआ है, हमारे स्टूडियो में भी और देखने वालों के लिए भी, हमारे डायरेक्टर साहब का भी, तो ये कलाम उनके लिए है। कफस की तीलियां रंगीन क्यों है, कफस की तीलियां रंगीन क्यों है, कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने, कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने, दिले उम्मीद तोड़ा 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 है किसी ने, कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने, कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने। अपनी कहानी कैसे कहेंगे, अपनी कहानी, अपनी कहानी कैसे कहेंगे, अपनी कहानी। भरी महफिल में मजनू ने पुकारा, भरी महफिल में मजनू ने पुकारा, मेरी लैला को देखा है किसी ने, मेरी लैला को देखा है किसी ने, दिले उम्मीद तोड़ा है किसी ने, दिले उम्मीद तोड़ा है किसी ने, दिले उम्मीद तोड़ा है किसी ने, कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने, कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग भी तमाम व्यूअर्स के कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि हो, ज़िंदगी ठीकु आहिनि। हिन कलाम खां पोइ कहिड़ियूं ज़िंदगियूं आहिनि, इन जे बारे में पुछण वारी न आहियां। इन जे बारे में जवाब शोभी भाई ॾींदा। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम मेरी बहन। सलाम सिंध। सुबह सुबह हाँ, एक्चुअली ये है कि सुबह ही हुई है। हाँ असल में वो वजह ये, हाँ जी, क्योंकि ज़ाहिर है वो रात भर जगना, शो हो, इवेंट हो या ना हो, यारों की महफिल में बैठना, हाँ जी, तो वो सुबह ही हुई है। तो वो जो एक यही यारों की महफिल में ही तो बैठते हैं, तभी तो दिल टूटते हैं। कौन बर्दाश्त करेगा ये यारों के, ये जो एक्चुअली ये मुझे लगता है ये कौमी मसला है शोभे। ये हमारे मर्द हजरात जो बेगमात को छोड़ के और होटलों पे बैठे हुए होते हैं ना, ये कौमी मसला है हमारे पास। तो वैसे तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, लेकिन बेगमात को भी चाहिए ऐसे अमल करें कि शौहर उनके पास ही रहें। आज सुने, ये आपने बात कर दी, अब मैं जरा आगे आपको जो बात बताने लगी हूँ ना, वो आपकी कुर्सी हिलाने वाली है। टर्की में सुप्रीम कोर्ट की तरफा एक ऑर्डर पास थियो आहे। ही तमाम उन्हनि मैरिड कपल से लाइ जेका मगाल ते करण वारी आहे, कन खोले ॿुधी वठनि तमाम मर्द हज़रात। असां वटि ॾाढो कॉमन असां ॾाढो सोशल साइट्स ते वेही जंहिंजो दिलि कंदो आहे असां उनखे लाइक कंदा आहियूं। असां उहो हार्ट वारा, उहो जेको लव वारा जेके इमोजीज़ हूंदा आहिनि, उहे उन ते असां असां टैग करे छॾींदा आहियूं। ही हिकु नॉर्मल प्रैक्टिस जेका असां वटि ॾाढी कॉमन आहे, पूरी दुनिया में बि कॉमन आहे। पूरी दुनिया में इहो अमल थींदो आहे। तव्हांखे जेको को सेलिब्रिटी, को आर्टिस्ट, को इन्फ्लुएंसर जेको वणंदो आहे, या सो एंड
हो जंहिंजी तव्हां पिक्चर ॾिसंदा आहियो, फीमेल जी, स्पेसिफिकली फीमेल पिक्चर्स जी मां ॻाल्हि करे रही आहियां, ऐं पंहिंजे मर्द हज़रातनि सां मां मुखातिब थी रही आहियां, त तव्हां फीमेल पिक्चर्स जी जिथे तव्हां जेका तव्हां पिक्चर्स लाइक कंदा आहियो, कुझु कंदा आहियो, टर्की में हिकु ऑर्डर पास थियो आहे जंहिं तहत एतिरो ई करणु काफ़ी आहे ऐं एतिरो ई करणु लीगल आहे तव्हांजे डाइवोर्स वठण जे लाइ। सो जी हाणे असांजी जेके ख़वातीन आहिनि न, सिर्फ़ु इन ॻाल्हि ते डाइवोर्स वठी सघनि थियूं त जी तव्हां हीअ पिक्चर लाइक छो कई। इहो अमल एतिरो जेको आहे उहो नाख़ुशगवार सम्झो वियो आहे हिकु मैरिड लाइफ में, हिकु मैरिटल जॾहिं तव्हांजो हिकु लाइफ हली रही आहे उन में इन अमल खे इन तरीक़े सां ट्रीट कयो वियो आहे। ऐं न सिर्फ़ु इहो ॻाल्हियुनि में बल्कि कोर्ट रूम्स में इनखे डिस्कस कयो वियो आहे ऐं फाइनलाइज़ इहो थियो आहे त हाणे अगरि का बि जेका वाइफ आहे उहा कंफर्टेबल न आहे इन ॻाल्हि में त जी तव्हां ॿियनि जी पिक्चर्स ॾिसो ऐं उन्हनि खे लाइक कयो, उन्हनि जे लाइ जेको आहे सो प्यारा प्यारा कॉमेंट्स ऐं हार्ट वारा इमोजीज़ डिफरेंट शयूं तव्हां कयो, उन बेसिस ते तव्हांखां डाइवोर्स वठी सघे थी। सुन लिया आपने शुरू में जुल्म है। तो अब जो पहले तो कहानी इस पे होती थी कि यार जो चीट करने का जो क्राइटेरिया होता था पहले तो कुछ और होता था, अब ये है कि अगर आपने पिक्चर लाइक भी कर दी फिर भी आप इस कैटेगरी में आ गए। तो सोच समझ के बात करें तमाम जो मर्द हज़रात है और जो है सोची समझी कदम जे कहन हुए अॻियां खणनि ऐं सोची समझी पिक्चर कंहिंजी लाइक कनि या पोइ उनखे कंहिं तरीक़े जो जेको सुठो कॉमेंट आहे उहो कनि। ईअं न थी त सुभाणे तव्हां वटि तव्हांजी वाइफ वटि इहो रीज़न हुजे तव्हांखे डाइवोर्स वठण जे लाइ त जी असां वटि हीअ रीज़न आहे ऐं हिन रीज़न जे करे असां डाइवोर्स वठी सघूं था। ख़ैर जी इन खां वरी सां ख़बर न छो प्रोग्राम जी जेका शुरूआत आहे उहा थी सभु शोभ भाई जी वजह सां। शोभ भाई दिलि तोड़ण जी ॻाल्हि कई आहे, तंहिं करे अहिड़ियूं टुटल फुटल ॻाल्हियूं असांखे साम्हूं नज़र आयूं आहिनि, असां छा था करे सघूं। ख़ैर जी इहो कानून फिल वक़्तु पाकिस्तान में न आहे, बट आहिस्ता आहिस्ता जीअं असां ॿियूं शयूं अपनायूं आहिनि थी सघे थो हिन कानून खे बि असां अपनाए वञूं ऐं थी सघे थो सुभाणे पाकिस्तान में बि इन बेसिस ते जेके डिफरेंट शयूं आहिनि उहे थी सघनि, इन बेसिस ते डाइवोर्सिस ख़ुदा न ख़ास्ता थी सघनि। बिकॉज़ ज़ाहिर असांजे रिलीजन जे हिसाब सां हीअ अमल इंतिहाई नाख़ुशगवार अमल आहे। असां हिनखे ॾाढो मज़ाक में वठंदा आहियूं ऐं हिन वटि जेको रेशो असांखे नज़र अचे पियो उन जी जेका हक़ीक़त असां ॾिसंदा आहियूं उन हिसाब सां त असां उनखे ॿिए तरीक़े सां हिकु कॉमन शइ सां ॾिसी रहिया आहियूं, बट हिकु साइड ते ॾिठो वञे असांजे कल्चर में या पोइ असांजे रिलीजन में इनखे ॾाढो नाख़ुशगवार अमल सम्झो वेंदो आहे। बट उन सां गॾोगॾु रिलीजन या कल्चर या कानून तव्हांखे इजाज़त ॾिए थो त का बि अहिड़ी नाख़ुशगवार शइ तव्हांजी ज़िंदगी में आहे त तव्हां इहो फ़ैसिलो वठी सघो था। सो जी अॻियां वधे, हाणे जिते डाइवोर्सिस जी ॻाल्हि थी आहे थोरो सो मां मैच मेकिंग जी बि ॻाल्हि करे थी वठां, थोरो शादियुनि जी बि ॻाल्हि कयूं था, सिर्फ़ु डाइवोर्स जी छो ॻाल्हि कजे, उन्हनि जी ॻाल्हि छो न कजे जेके हिन वक़्तु पहिरीं थी रहियूं आहिनि। हूअं बि शादी सीज़न आहे, आई एम श्योर त हर माण्हू जे ख़ानदान में किथे न किथे का शादी थी रही हूंदी। अगरि तव्हांजी इमीडिएट फैमिली में न त पोइ तव्हांजी परे वारा के न के मामा चाचा पुफा या उन्हनि जा कज़न्स जेके आहिनि उन्हनि जे घरनि में शादियूं थी रही हूंदियूं। बिकॉज़ हीअ सीज़न ई उहो ई आहे, जीअं हीअ सीज़न ईंदो आहे हिकदमि सां ईअं लॻंदो आहे त सभिनी माण्हुनि जी जेका इन्विटेशन आहे तव्हां तक पहुची रही आहे। सो न सिर्फ़ु मां हिन वक़्तु सॼे पाकिस्तान में ई इहो माहौल छायल आहे। अच्छा हिते जिथे दुनिया ॾाढी एडवांस थींदी पई वञे, दुनिया ॾाढी एडवांस तरीक़े सां अॻियां वधंदी पई वञे, उन ई तरीक़े सां काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके माण्हू शादी कनि था उन्हनि जे लाइ ॾाढियूं मुश्किल थी थियूं वञनि। फॉर एग्ज़ाम्पल शादियूं तयारियूं करणु हिकु अगेन पहिरीं त असां वटि हिकु कॉन्सेप्ट आहे त शादी हुजे त का हेतिरी शादी हुजे, माण्हू ॾिसनि ऐं माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ असां वॾियूं वॾियूं शादियूं कंदा आहिनि, चाहे पोइ असांखे कर्ज़ छो न खणणा पवनि पर असांखे शादियूं वॾियूं करणियूं आहिनि छो त जी माण्हुनि खे ख़ुशि करणो हूंदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे माण्हू कॾहिं उन्हनि शादियुनि खां ख़ुशि बि कोन थींदा आहिनि। माण्हुनि खे तव्हां केतिरो बि सुठो तव्हां ट्रीट करे वठो वरी बि किथे न किथे को न को नुक्स माण्हू ॻोल्हे वठंदा आहिनि। सो जी हिकु इन्विटेशन कार्ड शादी जो हिकु इन्विटेशन कार्ड जेको अॼुकल्ह ॾाढो वायरल थी रहियो आहे, आई एम श्योर तव्हां ताईं बि पहुतो हूंदो। पंहिंजे प्रोग्राम में जिन ताईं न पहुतो आहे उन्हनि जे लाइ मां डिस्कस करणु चाहियां थी हिकु इन्विटेशन कार्ड जंहिंमें डिनर जे साम्हूं इहो क्लियरली रखियो वियो त जी छो त ही असांजी का सुन्नत कोन्हे तंहिं करे असां तव्हांखे डिनर ॾियण वारा कोन्हे, बाक़ी अदरवाइज़ तव्हां शादी में अचणु चाहियो था त यू आर मोर देन वेलकम, अदरवाइज़ डिनर विनर तव्हांखे न मिलंदो। सो शादी में हिकु वॾो अमाउंट तव्हांजो इन्वेस्ट थींदो आहे सिर्फ़ु हिन ॻाल्हि ते त तव्हांखे माण्हुनि खे मानी खाराइणी आहे ऐं उहा मानी शाहाना तरीक़े सां माण्हुनि खे खाराइणी आहे, वरी पोइ जेके क़रीबी तव्हांजा रिश्तेदार उन्हनि खे पैक करे करे बि ॾियणी आहे। सो हिन इन्विटेशन कार्ड में इहो क्लियरली ॿुधायो वियो त जी छो त ही सुन्नत खां ख़िलाफ़ु आहे, सुन्नत में अहिड़ी का शइ कोन्हे, तंहिं करे असां डिनर नथा कयूं। इन खां अलावा अगरि तव्हां अचणु चाहियो असांजी शादी में त बिल्कुलु अचो, दुआऊं ॾियो, सलामियूं बि ॾियो गॾोगॾु। पर हाणे सुवालु इहो आहे त असांजी
अधु खां वधीक क़ौम शादियुनि में सिर्फ़ु मानियूं खाइण लाइ वेंदी आहे। ऐसा ही है शोभी भाई, अब तो शादियाँ फिर खाली खाली तो नहीं होंगी हॉल्स, आना ही छोड़ देंगे। अगर ये थियण लॻो त एक्चुअली यही थींदो, बिकॉज असांजी ख़बर न आहे केतिरो वॾो नंबर आहे आवाम जो जेको शादियुनि में सिर्फ़ु इन ई जे करे वेंदो आहे त जी मानी खाइणी आहे, सॼे ख़ानदान खे वठी वञणो, चाहे हिकिड़ो माण्हू खे दावत हुजे पर सॼे ख़ानदान खे वठी वञणी आहे, शादी जी मानी खाइणी आहे। सो ख़बर न आहे हाणे सुभाणे जेको अचे पियो कीअं अचे पियो, बट आई गेस ही जेको अमल आहे इलाही ख़ूबसूरत अमल आहे, बिकॉज़ जंहिंजे घर में इहो इवेंट थी रहियो हूंदो आहे उन वटि हूअं ई 100 ख़र्चा ॿिया हूंदा आहिनि। सो तव्हांजी उहा शायदि हिकिड़े वेले जी मानी आहे, पर उन जे लाइ ख़बर न आहे केतिरा कर्ज़ा आहिनि जेके उन वठाया आहिनि ऐं उन खां पोइ तव्हांखे ख़ुशि करण जे लाइ उन वेले जी मानी तव्हांखे पहुचाए रहियो आहे। सो इहो अगरि अमल थिए थो, यकीन कयो मां ॾाढी ख़ुशि आहियां। ज़रूरी न आहे त शादियुनि में तव्हां वॾा डिनर्स प्लान कयो, शादियूं तव्हां वॾियूं वॾियूं कयो, सिंपल शादी कयो, प्यारी शादी कयो, ख़ूबसूरत शादी कयो, बिकॉज़ माण्हू त हूअं बि ॻाल्हियूं करणा आहिनि, हूअं बि ॻाल्हियूं करणियूं आहिनि, छो न माण्हुनि खे उते ॻाल्हियूं करायो जिते तव्हां एटलीस्ट कंफर्टेबल आहियो। ख़ैर जी, हीअ हर कंहिंजो पर्सनल मैटर आहे, इन ते ज़रा हर माण्हू पंहिंजे हिसाब सां ई सोचे थो, बट अगरि असां मुआशराती नज़र सां सोचूं त शायदि न सिर्फ़ु असांजे लाइ, ॿियनि जे लाइ बि इहो थोरो सो सुठो अमल थी वञे। अगरि असां इहा प्रैक्टिस असां नॉर्मल करे सघूं, कॉमन करे छॾियूं, त इहो अमल ॿियनि जे लाइ बि ॾाढो ज़बरदस्त साबित थी सघे थो। अच्छा जी, ॿियूं कहिड़ियूं ज़बरदस्त शयूं थी रहियूं आहिनि पंहिंजे मुल्क जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, कहिड़ियूं प्यारियूं प्यारियूं शयूं मुल्क में थी रहियूं आहिनि। क्रिकेट जेको हिन वक़्तु जेका ज़ेरे बहस आहे, क्रिकेट हिन वक़्तु सॼे पाकिस्तान में, न सिर्फ़ु पाकिस्तान में, पाकिस्तान खां ॿाहिरि बि, बिकॉज़ इंटरनेशनल प्लेयर्स हिते आयल आहिनि, इंटरनेशनल गेम्स हिते थी रहियूं आहिनि, ऐं हीअ जेका ट्राई सीरीज़ जेका थी रही आहे उहा हिन वक़्तु हली रही आहे, जंहिंमें असां पाकिस्तान जी कारकिरदगी माशाअल्लाह ॾाढी ज़बरदस्त थी रही आहे, ऐं जीअं जीअं ज़बरदस्त थी रही आहे ईअं ई इन शइ जी गवाही ॾेई रही आहे त असां इंशाअल्लाह वर्ल्ड कप में बि सुठो खेॾींदासीं। हिन वक़्तु अॼोको जेको मैच आहे उहो श्रीलंका ऐं ज़िम्बाब्वे जे विच में आहे। जेको डिसाइड करण वारो आहे त जी फाइनल में केरु ईंदो। पाकिस्तान त अल्हम्दुलिल्लाह एज़ पर प्रिडिक्शन्स पाकिस्तान त अल्हम्दुलिल्लाह सेमीफाइनल में पहुची ई वियो आहे, पर छा फाइनल में हिननि ॿिन्ही टीम्स मां केरु पहुचंदो इहो फ़ैसिलो अॼु थियण वारो आहे, बिकॉज़ ही ॿई टीमूं उहे आहिनि जिन खे पाकिस्तान सुठी शिकस्त ॾिनी आहे। हा, अप्स एंड डाउन थिया आहिनि, पर पाकिस्तान हिननि खे सुठी शिकस्त ॾिनी आहे, तंहिं करे पाकिस्तान त पंहिंजो नंबर सेफ ज़ोन में विझी छॾियो आहे, पर हिन ॿिन्ही टीमनि मां कहिड़ी टीम हूंदी जेका पाकिस्तान सां गॾु फाइनल में खेॾंदी, इन जो फ़ैसिलो अॼु थियण वारो आहे। ऐं फाइनल इंशाअल्लाह 29 नवंबर ते इंशाअल्लाह थियण वारो आहे। ऐं पोइ इंशाअल्लाह जेका प्रिडिक्शन्स आहिनि, जीअं तरीक़े सां पाकिस्तान जी कारकिरदगी आहे, इंशाअल्लाह थी सघे थो पाकिस्तान जे होम ग्राउंड ते, छो त ही मैचिस थी रहिया आहिनि, थी सघे थो पाकिस्तान ही मैच खटी बि वठे, ही फाइनल खटी बि वठे, ऐं जेका ट्रॉफ़ी आहे इहा पाकिस्तान जी नज़र इंशाअल्लाह थी वञे, पाकिस्तान जे हिस्से में अची वञे। अच्छा जी, उन सां गॾोगॾु थोरो सो इन खां अॻियां वधंदे कुझु फ्यूचर जूं ॻाल्हियूं करे था वठूं, कुझु फ्यूचर जे बारे में ॻाल्हाए था वठूं। फ्यूचर में जीअं टाइम सुञाणियूं था त हिन वक़्तु उहो टाइम आहे जंहिं टाइम ते वर्ल्ड कप आहिस्ता उन जूं डेट्स करीब अचण वारियूं आहिनि। सो जी, हिन वक़्तु ॿियूं डेट्स ते कंहिंजी नज़र कोन्हे, पर हिकु शइ ते नज़र आहे, उहा इहा त 15 फरवरी ते शेड्यूल जेको मैच थियो आहे उहो पाकिस्तान ऐं भारत जे विच में थियो आहे। सो जी येस, दिस इज़ हैपनिंग। भारत ऐं पाकिस्तान जे विच में जेको वर्ल्ड कप जो मैच थींदो उहो 15 फरवरी ते थींदो, जंहिंमें आई एम श्योर हर माण्हू सभु कमु छॾे सिर्फ़ु स्क्रीन ते वेठा हूंदा, हर रेस्टोरेंट ते, हर सिनेमा ते उहे स्क्रीन्स लॻल हूंदियूं जंहिंमें असां मैच ॾिसंदासीं। इंशाअल्लाह ही मैचिस शुरू थियण वारा आहिनि फरवरी में, इंशाअल्लाह जो ख़िताम जेको आहे उहो मार्च में थींदो। मार्च में हिन वक़्तु ताईं जेको सेमीफाइनल आहे उहो शायदि अहमदाबाद में या समवेयर इन इंडिया उहो प्लान थियल आहे, पर छो त पाकिस्तान अगरि इंशाअल्लाह सेमीफाइनल में ईंदो, जेको असां ॾिठो बि आहे पहुची वेंदा आहियूं, असां फाइनल खां थोरो सो घबराए वेंदा आहियूं, पर सेमीफाइनल ताईं त असां इंशाअल्लाह पहुची वेंदासीं। अगरि असां पहुतासीं त पोइ उहो प्लान जेको आहे उहो चेंज थींदो, थी सघे थो कोलंबो में या पोइ दुबई में उहे मैचिस थियनि। इन जे बारे में फ्यूचर ई ॿुधाईंदो। गॾोगॾु अगेन कमिंग बैक टू अवर कंट्री, ऐं हिते जेके मैचिस थी रहिया आहिनि, ऐं असांखे ख़बर आहे त जेको PSL आहे उहो बि हर साल ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां थींदो आहे, ॾाढो प्यारे तरीक़े सां थींदो आहे। PSL मैचिस जा जेके ऑनर्स आहिनि उहे बि ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी टीम खे ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां खणी हलंदा आहिनि। सो जी, हिन वक़्तु जेको नज़र अचे पियो, जीअं असां पहिरीं बि डिस्कस कयो, पोएं साल बि जॾहिं PSL थी रहियो त असां इहा शइ डिस्कस कई त हाणे न सिर्फ़ु 4 बल्कि 6 टीम्स हूंदियूं। 6 टीम्स में जेको नालो अचे पियो उहो फैसलाबाद ऐं जेको आहे उहो गिलगित जो अचे पियो। त इहे 2 टीमूं आहिनि जेके नयूं टीमूं हिन दफ़े ठहण वारियूं आहिनि, जिन जी जेका शुरूआति
शुरूआत आहे उहा थी बि वई आहे। सो वेरी सून इहे 2 टीमूं बि PSL जो हिसो हूंदो ऐं सुभाणे जेको ईंदो उन में असां न सिर्फ़ु 4 बल्कि 6 टीम्स इंशाअल्लाह ॾिसी रहिया हूंदासीं। सो जी ही तमामु शयूं जेके आहिनि उहे मुल्क में माशाअल्लाह सां थी रहियूं आहिनि। ही तमामु जेके गेम्स आहिनि उहे मुल्क में ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां थी रहियूं आहिनि। अॻियां वधंदे तव्हांखे हिकु ॿी शइ जेका पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदी हलां त जी टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजी सार्फिन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती नमाज़। करिणो तव्हांखे छा आहे टपाल मेज़बान जो कोई बि ख़ाली पैकेट ख़रीदणो आहे उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे पंहिंजूं तमामु डिटेल्स उनमें फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जी क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। गॾोगॾु जी अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल। जी हाँ, इंडस वैली फैमिली फेस्टिवल जेको अची रहियो आहे फेयर हॉल कराची में 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर जंहिंमें तव्हां सभई ईंदो पंहिंजी फैमिली सां गॾु। इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलूं था वापसि इंशाअल्लाह। प्रोग्राम में पहिरियों ॻाल्हियूं कंदासीं ख़ूबसूरत प्रोग्राम खे करण जी कोशिशि कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी महिमान असांजा सां गॾु आहिनि। महिमान जे तालुक़ जी तरफ़ हलूं था। हिन तरफ़ असां गॾु सभिनी खां पहिरीं पर्सनैलिटी जेका तशरीफ़ फरमा आहे पाण जो तालुक़ सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर सां आहे। पाण हिकु एडवोकेट आहिनि ऐं हिन वक़्तु उते उन कॉल सेंटर में सर्व करे रहिया आहिनि। असां गॾु जनाब शेर हुसैन लगाई साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह तबीयत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे शेर साहिब? माशाल्लाह बेहतरीन, शुक्र है मौला जो तमामु बेहतरीन थी हले ज़िंदगी। माशाल्लाह इलाही सुठी ॻाल्हि आहे। अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटी जेका हिन वक़्तु असां गॾु तशरीफ़ फरमा आहे पाण जनाब कोऑर्डिनेटर आहिनि पाकिस्तान हिंदू काउंसिल जा। गॾोगॾु पाण मेंबर आहिनि पाकिस्तान सिंधी यूथ काउंसिल जा। असां गॾु जनाब मुखी आलम जान साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबीयत ठीकु आहे? माशाल्लाह ज़िंदगी कीअं आहे? बस नॉर्मल जी दुनिया हली थी असांजी भले पई नॉर्मल ज़िंदगी हले पई। सही सही। अच्छा नॉर्मल ऐं एबनॉर्मल ई ॿ डिफरेंट न ऑपोज़िट शयूं आहिनि। नॉर्मल ज़िंदगी छा खे चवंदा आहियूं असां? नॉर्मल जो माण्हुनि सां माण्हू गॾु जीए। हिकिड़ा माण्हू बंगलनि में बंदि हूंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू नॉर्मल हर माण्हू सां मिली भले उहो केॾो वॾो माण्हू छो न आहे पर उहो माण्हू सां मिली करे उन्हनि जो ई थी थो वञे त इहा नॉर्मल ज़िंदगी। वाह वाह ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। काफ़ी घटि माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके इतफ़ाक़ ब्रेक खां पहिरीं बि थोरी असांजी टीम में कॾहिं कॾहिं अहिड़ियूं गुफ़्तगू थींदियूं आहिनि त इतफ़ाक़ सां इहा ई ॻाल्हि थी रही त एक्चुअली माण्हू चाहे कंहिं बि शीशे जे महल में रहे पर इंसान ई आहे। उहो शीशे जो महल तव्हांखे इंसान खां इन खां वधीक कुझु कोन थो ठाहे सघे ख़ुदा न ख़ास्ता पर तव्हां रहंदो उहो ई इंसान। पोइ चाहे तव्हां शीशे जे महल में रहो या कंहिं झोपड़ी में रहो तव्हां आहियो उहो ई इंसान। जीअं त शीशे अंदरां वेही ॻाल्हाए शीशे खां ॿाहिरि वेही ॻाल्हाए। हा अंदरां केरु ॿुधंदो कोन ॿाहिरां हिकु ॿुधंदो इन खे नॉर्मल ज़िंदगी। यस वाह कहिड़ी ज़बरदस्त एग्ज़ाम्पल तव्हां ॾिनी आहे। त उहो शीशे जो महल तव्हां अंदरां वेही रड़ियूं बि कंदो केरु न ॿुधंदो। सो तव्हांखे पंहिंजी ॿुधाइण जे लाइ ॿाहिरि अचिणो पवंदो तव्हांखे हुन माहौल में वञिणो पवंदो। मुंहिंजी सभु एलीट हिकु वाहिद मां माण्हू आहियां जो इलेक्शन ॿुड़ी आहियां सभु कुझु कयो आहे लेकिन हर आम माण्हू जो फ़ोन खणंदो आहियां हर आम माण्हू सां गॾिजी वेंदो आहियां त उहो मूंखे वधीक न बिनस्बत मुंहिंजे रिश्तेदारी कई मैंने MP मिनिस्टर उन को नहीं वाह मूंसां अॼु बि पब्लिक करे हुन सां केरु कोन्हे। ॾाढी प्यारी ॻाल्हि आहे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। सो जी ख़ूबसूरत शयूं इंशाल्लाह प्रोग्राम में बि शामिलु करण जी कोशिशि कंदासीं। जल्दी सां थोरो सो हिन कॉल सेंटर जे हवाले सां शेर साहिब मां चाहियां थी त 2-3 लफ़्ज़ प्रोग्राम में शामिलु कंदा हलूं। अच्छा बिल्कुलु। सभ खां पहिरीं त हीउ जेको सिंध लीगल एडवाइज़री जो असांजो इदारो आहे इहो बेसिकली गवर्नमेंट ऑफ सिंध मिनिस्ट्री ऑफ लॉ ऐं लीगल एड सोसाइटी जो मुश्तरका तावन आहे। इन्हनि ॿिन्हिनि जो मुश्तरका तावन सां सॼे ॾखण एशिया में पूरे एशिया में जेको आहे हीउ वाहिद अहिड़े क़िस्म जो कॉल सेंटर आहे जंहिंजो नंबर आहे 080070806। उहो मिलाए करे तव्हां हिकिड़े हाई कोर्ट जे वकील सां डायरेक्ट जेको आहे गुफ़्तगू करे तव्हांजो जेको बि मसइलो आहे रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेका बि का परेशानी आहे कानून सां मुतलिक़ आहे को कानूनी मशवरो तव्हांखे खपे थो त तव्हां डायरेक्ट उन सां इंटरेक्ट करी करे उहो मसइलो ऐं उहो रहनुमाई उनखां वठी सघो था त जी तव्हांखे अॻिते कहिड़ो क़दम वठणु घुरिजे। सही सही। सो इन कॉल सेंटर ते तव्हां कॉल करे कंहिं बि मसइले खे तव्हां डिस्कस करे सघो था ऐं फ्री ऑफ कॉस्ट तव्हांखे बिल्कुलु इन जो जवाबु ॾिना वेंदा। छा का टाइमिंग स्पेसिफिक आहे उहा बि मां चाहियां थी गॾोगॾु ॿुधाईंदा हलो। अच्छा 5 खां वठी करे सुबुह जो 9 खां वठी करे 5 बजे ताईं जेको आहे उहो असां वटि जेको वकील साहिबान आहिनि हाई कोर्ट जा इनरोल्ड वकील आहिनि उहे लाइव कॉल्स वठंदा आहिनि ऐं ॿियो वरी अगरि जे उन खां पोइ कॉल थी का अचे त
त उहा वरी असां सेकेंड जेको बि नेक्स्ट डे जो वर्किंग डे ईंदो आहे उन टाइम ते कॉल बैक उनखे कई वेंदी आहे। ईअं न आहे त हाणे नंबर बंदि पियो आहे त हाणे जेको आहे उहो न लॻी त हाणे कुझु बि न थींदो, न ईअं न आहे। राइट आफ्टर जेको आहे उन ॾींहं जे वर्किंग डे जेको बि ईंदो, फॉर एग्ज़ाम्पल हाणे अॼु 5 बजे खां पोइ को कॉल थो करे त सुभाणे जेको आहे न उनखे 9 बजे खां पोइ वर्किंग आवर्स में उनखे ज़रूरु कॉल बैक कई वेंदी आहे ऐं उनखां मालूम कयो वेंदो आहे त भाई तव्हां असांजे इदारे ते कॉल कई हुई, तव्हांजो कहिड़ो मसइलो आहे त जीअं असां तव्हांखे रहनुमाई ॾेई सघूं। सही सही। अच्छा, अॻियां ॻाल्हि खे वधाईंदे शेर साहिबु, इहा ॻाल्हि मां ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदमि। असां त हींअर सभिनी खे वेलकम पिया कयूं त तव्हां कॉल करे को बि माण्हू ईंदो पंहिंजी एडवाइस वठी सघे थो, कुझु बि करे सघे थो। छा को अहिड़ो क्राइटेरिया आहे जंहिंमें को माण्हू कॉल नथो करे सघे? न, बिल्कुलु बि न, ईअं को बि न आहे। सभु शहरी जीअं आईने पाकिस्तान जी नज़र में, असांजी शरीयत जी नज़र में जीअं सभु शहरी सभु इंसान बराबरि आहिनि, ईअं सभु जिन्स चाहे जेको बि हुजे, चाहे वो मर्द हुजे, औरत हुजे, ख्वाजा सिरा हुजे, जेको बि हुजे, उहे सभु असां वटि बराबरि आहिनि ऐं हू मोस्ट वेलकम आहिनि। असांजे इदारे ते कॉल करी करे जेको बि हुननि जो मसइलो आहे असां डिस्कस करे रहनुमाई वठी सघंदा। ज़बरदस्त ज़बरदस्त। सो को बि माण्हू हुजे उहो कॉल करे सघे थो ऐं पंहिंजी मुश्किल जेका आहे उहा हल करे सघे थो। बिकॉज़ असां वटि न हुजणु खपे पर हिकु गैप आहे कानून में ऐं आम जेको शहरी आहे उन में हिकु गैप आहे ऐं उहो गैप ईअं ई फिल थी सघे थो जॾहिं आहिस्ता आहिस्ता असां एजुकेट थींदासीं। अॻियां वधे तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। मूंखे आलम साहिबु मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु ज़ाहिर तव्हांजो बि डिफरेंट सेक्टर्स ते सोशल एक्टिविटीज़ खोड़ सारी शयूं माशाल्लाह सां हली रहियूं आहिनि, डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट तव्हां कमु कंदा रहंदा आहियो। इंटरफेथ हार्मनी ते बि कुझु लफ़्ज़ तव्हांजा ॿुधण में आया, कुझु एक्टिविटीज़ तव्हांजूं ॿुधण में आयूं। इन हवाले सां थोरो सो तव्हांजी नज़र पंहिंजे प्रोग्राम में रखणु चाहींदमि। इंटरफेथ हार्मोनी इहो सम्झो अहिड़ो गुलदस्तो जंहिंमें को नफ़रत न आहे, जिते मज़हब जो कॉन्सेप्ट न आहे, जिते सिर्फ़ु इंसान जो कॉन्सेप्ट आहे। त जिते इंसान अची थी वञे उते त पोइ फ़र्क़ु रहे ई नथो न। फ़र्क़ु तव्हांजो कमु मूं में पए थो, मुंहिंजो ॿिए में पए थो, त पोइ उते पाण मज़हब कोन पिया ॾिसूं। पाण वटि बल्कि मां पूरो दुनिया घुमियल आहियां, यूरोप ॾिसी आयो आहियां, त उते एॾो माना माहौल ठहियल जो माण्हू सिर्फ़ु माण्हू खे अहमियत आहे। उते हिकिड़ो जानवर बीमार थिए थो, सभु माण्हू गॾु थी था वञनि। वॾी ॻाल्हि त इहा आहे जानवर जी अहमियत आहे। त असां वटि थोरो इन जो फुक़दान आहे, लेकिन जॾहिं अवां जहिड़ा असां जहिड़ा माण्हू गॾिजी माशरे में निकिरंदा त कुझु न कुझु फ़ाइदो ज़रूरु थींदो। ऐं हिन में असां आम त हींअर रशियन हिकिड़ो प्रोग्राम थियो, रशियन आया हुते एम्बेसडर, त उनखे मूं डील कयो, उन सां मूं कचहरी कई। त उन्हनि चयो त पाकिस्तान जो हालतूं इलाही ख़राबु छो आहिनि। मूं चयो पाकिस्तान जूं हालतूं ख़राबु न आहिनि, उनखे कयूं वञनि थियूं। पाकिस्तानी माण्हू इलाही सुठा आहिनि, लेकिन हाणे जहिड़े मुआशरे में हिकिड़ी शइ, हिकिड़ो रोड हिकिड़े टंग ते माण्हू हलण वारो मुल्क हुजे त ॿी टंग कुल रखणी पए थी, मजबूरी आहे। लेकिन पाकिस्तानी माण्हू ख़राबु न आहिनि। इन मुआशरे खे अञा डेवलप करण जी ज़रूरत आहे, मुआशरे में कमु करण जी ज़रूरत आहे। उहे माण्हू असांखे पैदा करणा पवंदा। सही, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं वाक़ई तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जॾहिं तव्हां हिन बाउंड्री वॉल खां, पाकिस्तान जेका बाउंड्री वॉल आहे उन खां ॿाहिरि क़दम था रखो, उन खां पोइ त तव्हांखे उहो पाकिस्तान जे नाले सां सुञाणे थो वञे। सो इहो असां इन कॉन्सेप्ट सां बि अगरि ॾिसूं त असां सभु पहिरीं पाकिस्तानी आहियूं, उन खां पोइ असां डिफरेंट जॻहियुनि जा डिफरेंट शहरी आहियूं, पोइ ज़ात पात असांजी अचे थी। त हर माण्हू जो ओतिरो ई पाकिस्तान ते हक़ आहे, चाहे उहो कंहिं बि रिलीजन सां। हीअ सिर्फ़ु असां हिंदू या मुस्लिम जी ॻाल्हि न करे रहिया आहियूं, असांजा क्रिश्चन रही रहिया आहिनि, अब सिख रही रहिया आहिनि, खोड़ सारा ॿिया मज़हब आहिनि जेके असां वटि हींअर प्रैक्टिस थियनि था ऐं ओपनली प्रैक्टिस अल्हम्दुलिल्लाह थियनि था। उन्हनि जी इजाज़त आहे, कानून में बि उन्हनि जी इजाज़त आहे। सो हर माण्हू उन ई उहा ई वैल्यू रखे थो जीअं को बि पाकिस्तानी रखे थो, को बि शहरी रखे थो, ऐं इनखे ज़ाहिर प्रमोट करणु खपे। असां वटि ॾिठो वियो आहे त इहे उहे सेंसिटिव टॉपिक्स आहिनि जंहिं ते माण्हू ॻाल्हाइण खां डिॼंदा आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि, हा बिल्कुलु, इहा माण्हू ख़बर न छो इन खां डिॼंदा आहिनि। ऐं हालांकि त अगरि को बि मज़हब खोलियो वञे, कंहिं बि मज़हब जी, चाहे वो तव्हां गीता खोलियो, चाहे वो तव्हां क्रिश्चियनिटी जो बुक खोलियो, क़ुरान पाक खोलियो, पहिरीं तव्हांखे उहो इंसानियत थो सेखारे ऐं उन ई इंसानियत जे बारे में असां ॻाल्हाइण खां डिॼंदा आहियूं। ऐं तंहिं करे मूंखे लॻे थो ओपनली असां उहे सेशन करे था सघूं। मतिलबु अगरि असां इंटरफेथ हार्मनी जी ॻाल्हि कंदासीं त असां चार मुस्लमान वेही कंदो, को हिंदू हूंदो उहो चार हिंदू वेही कंदो, पर गॾिजी हिकु साथ वेही असांजी ॻाल्हि कोन कंदासीं ऐं कंदासीं बि त कंहिं न कंहिं इख़्तिलाफ़ात साम्हूं अची वेंदा। इन शइ खे कीअं कवर कजे? न उनखे वरी रुजत पसंदि माण्हू जेके ॿ टे आहिनि दुनिया हर माशरे में आहिनि, चाहे उहे हिंदू मुस्लिम, हर जॻह ते 4 माण्हू सुठा आहिनि, 100 माण्हू सुठा आहिनि, 4 माण्हू ख़राबु आहिनि। त उन 4 माण्हुनि जो रिएक्शन इहो त उनखे उहो स्पेस कोन थो मिले अॻियां वधण जो, पोइ हू कंहिं न कंहिं निगेटिव पॉइंट खणी मथे अचनि था। त हू चाहींदा असांजो इन सां ग्राफ मथे थिए थो, लेकिन एक्चुअली उहो इंसान ज़ात खे नफ़रत जे खूह में पिया उछलीनि, जिन खे पाण काउंटर करिणो। सही, असुल कहाणी इहा न पाण वेठा आहियूं,
मां हिंदू आहियां तव्हां मुस्लमान आहियो, पाण को फ़र्क़ु कोन थो अचे। अॻे पाण वेठा आहियूं, दिवाली तव्हां असां सां गॾु मनाई आहे ऐं असां इलाही प्रोग्राम तक़रीबन मां अमेरिकन एम्बेसी में वियो हुउसि, रशियन एम्बेसी में वियो हुउसि, त उते कोई फ़र्क़ु ई कोन्हे। फ़र्क़ु चंद माण्हू रखनि था जिन खे काउंटर करण लाइ असांजो सॼो मुआशिरो गॾिजी करे कमु खणे त को एॾो मसइलो आहे कोन। आउं दुनिया सां ई घुमिया त पाकिस्तान जहिड़ो भलो मुल्क कोन्हे ऐं हिन जहिड़ा माण्हू जीअं पाण वेठा आहिनि न, उते इहो सिस्टम न आहे। उते त मज़हब खे अहमियत ई न आहे। उते अहमियत आहे मज़हब तव्हां वञो मंदर में, तव्हां मंदर में वञो, तव्हां गिरजाघर में वञो, इहो अवांजो टाइम फिक्स आहे। अॻियां असां गॾु मिलो था, तव्हां असांजा थी ॻाल्हायो ऐं असांजे बिज़नेस ते ॻाल्हायो, असांजे माशरे ते ॻाल्हायो, असांजे जेके ख़ामियूं खूबियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हायो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अगरि असांखे माज़रत सां शायदि कुझु माण्हुनि खे मुंहिंजी ॻाल्हि बुरी बि लॻे, तॾहिं पहिरीं माज़रत हक़ चवणु खपे। हक़ बिल्कुलु हक़ चवणु खपे। मां कोशिशि कंदी आहियां त मां ॾाढो प्यारे अंदाज़ सां हक़ पहुचाए सघां, सही ॻाल्हि पहुचाए सघां। त तव्हांजो रिलीजन तव्हांखे सिर्फ़ु इहो नथो सेखारे त तव्हां ॿिए रिलीजस सां तव्हां डिफरेंट कीअं आहियो, खोड़ सारियूं ॿियूं ॻाल्हियूं बि त रिलीजन सेखारे थो। पोइ असां उहे प्रैक्टिस छो था कयूं? असांखे अची उहो स्पेसिफिक उहो ई पॉइंट मिले थो, ॿियो नथो मिले। इलाही इंतिहाई माज़रत सां, पर असां रिलीजन खे पंहिंजे मुफ़ाद जे लाइ इस्तेमालु करणु स्टार्ट करे छॾियो। ही को बि रिलीजन हुजे, मां कंहिं हिकु रिलीजन जी ॻाल्हि न कई, को बि रिलीजन हुजे, हीउ जेको एक्सट्रीमिज़म अची वियो आहे न रिलीजन में, इहो असांखे अञा पंहिंजे रिलीजन, असां छो अॼु पंहिंजे रिलीजन खां परे आहियूं? बिकॉज़ असांजे जेके एक्सट्रीमिस्ट आहिनि उनखे एतिरो बुरे अंदाज़ में पेश कयो आहे जो तौबा नऊज़, पर असां उन तरफ़ वञूं था त असांखे लॻे थो ख़बर न आहे कहिड़ो असां बुरो कमु था कयूं, बुरो अमल पिया कयूं। सो इहो एक्चुअली हिन वक़्तु थी रहियो आहे। असां पंहिंजे रिलीजन खे पाण पढ़ो, मां हमेशह इहा ॻाल्हि रिपीट कंदी आहियां, त पंहिंजे रिलीजन खे पाण पढ़ो, पाण सम्झण जी कोशिशि कयो। बिकॉज़ जेके अगेन माज़रत सां, पर जेके हिन वक़्तु सेखारण वारा आहिनि उहे सिर्फ़ु पंहिंजी मतिलब जी ॻाल्हि सेखारनि था ऐं इन खां वधीक जेको आहे उहो तव्हांखे न पढ़ाए रहिया आहिनि, न सेखारे रहिया आहिनि। अच्छा जी, अॻियां वधंदे वकील साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। थोरो सो उन कॉल सेंटर जे बारे में मज़ीद ॼाणणु चाहियां थी त हिन वक़्तु कहिड़े इशूज़ आहिनि जिन ते डिस्कशन थी रही आहे ऐं SLACC कंहिं तरीक़े सां उन्हनि खे इनकाउंटर करे रहियो आहे? अच्छा, हाणे अर्ज़ु इहो आहे त जेको असांजो बेसिकली माण्हू इंसानु ॿुधंदो आहे न, स्पेशली जेके कराची जा रिहायशी आहिनि, कॉल सेंटर ॿुधंदो त चवंदो भाई हिते यार थी सघे थो फ्रॉड थींदो हुजे या कुझु, ठीकु आहे। छो जो अहिड़ा शारा फैसल ते बि हिकिड़ो ईअं रिसेंटली वाक़ियो थियो हुयो जिते जेको आहे उहो माना फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी NCCI जेको नओं इदारो उन्हनि ठाहियो आहे, उनजे ज़रिए छापा लॻनि था अहिड़ा। त व्यूअर्स खे घबराइण जी ज़रूरत न आहे, ही मिनिस्ट्री ऑफ लॉ गवर्नमेंट ऑफ सिंध जे अंडर कमु थो करे। त कॉल सेंटर मां इहो मतिलबु कतई न वठनि यार कॉल सेंटर ईअं न फ़ोन कंदासीं त मथां हू असांखां पैसा खणी घुरनि या मथां कुझु, त अहिड़ो कुझु बि न आहे। ही फ्री ऑफ कॉस्ट असांजा जेके वकील साहिबान आहिनि, हाई कोर्ट जा मोज़िज़ वकील आहिनि, उहे फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे उहो कानूनी मशवरो ॾींदा आहिनि। चाहे कंहिं बि क़िस्म जो तव्हांजो को घरेलू मसइलो हुजे या कुझु बि, तव्हांजे सवाल जो जवाबु ॾींदे मां इहो चवां त मख़सूस तौर ते जेके औरतुनि जा फैमिली मैटर्स आहिनि उहे तमामु घणियूं जेके क्यूरीज़ ईंदियूं आहिनि असां वटि, त कहिड़ो मसइलो आहे उन्हनि वटि, ख़ानदानी प्रॉपर्टी उन्हनि खे नथी मिले, मुड़ुसु उन्हनि ते जेको आहे उहो ज़हनी या जिस्मानी तशद्दुद थो करे, या उन खां अलावा मुआशिरे में मुंहिंजो कहिड़ो रोल आहे, या हू किथे जीअं तव्हां माशाल्लाह सां हिकिड़ी वर्किंग लेडी आहियो, तव्हां हिकिड़े वर्क प्लेस ते अचो था, हाणे तव्हांखे या हिकिड़ी वर्किंग वुमेन खे जेको आहे उहो वर्क प्लेस ते कहिड़ी हेरासमेंट थी सघे थी, उन जो बॉस करे सघे थो, उन जो जेको नंढो फॉर एग्ज़ाम्पल को उन जे आहे अंडर में कमु थो करे उहो करे सघे थो, को बि किथे बि थी सघे थो। उन जे मुतलिक़ ॿियो सभु जंहिं बि क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जेको कानून हुजे उन सां मुतलिक़ को बि मसइलो हुजे, मशवरो वठिणो हुजे त तव्हां असांजे इदारे ते राब्तो करी करे मुफ़्त में लीगल एडवाइस वठी था सघो। सही। अच्छा, कॉल सेंटर जी तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, मां हिन ॻाल्हि खे अॻियां वधाइणु चाहियां थी। असां वटि कॉल सेंटर जे थ्रू ट्रैप त खोड़ सारा थींदा आहिनि। हीअं रीसेंट हिकु वायरल जेको केस असांखे साम्हूं आयो, जेके डिफरेंट लिंक जे थ्रू कंहिं थ्रू तव्हांजे फ़ोन ते उहो एक्सेस उन हासिलु कयो ऐं उन खां पोइ माशाल्लाह सां असांखे मुबारक ॾियणु खपे पंहिंजे पुलिस ऑफिसर्स खे जिन उनखे ज़ाहिर उनखे अरेस्ट कयो आहे ऐं सॼो उहो सिलसिलो थियो। सो उन ते मां थोरो सो नज़र विझणु चाहियां थी, अहिड़े स्कैम्स खां कीअं बचे? हाणे इन ते जेको पहिरीं इदारे जो मां हवालो ॾिनो, नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी, जेको हींअर 2000 हिन साल में जेको आहे वजूद में आयो आहे। हाणे उन इदारे जो कमु इहो आहे, अमूमन तमामु घणा अॼुकल्ह ऑनलाइन स्कैम थी विया आहिनि। तव्हां वटि ख़ाली मैसेज ईंदो त तव्हांजा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा 75,000 निकिता आहिनि, तव्हां जेको आहे न उहो हिन नंबर ते कॉल कयो, तव्हां हिन नंबर ते कॉल कयो, या वरी का अहिड़ी लिंक अची वेंदी। हाणे जेको जंहिंखे सिर्फ़ु सिंधी पढ़णु थी अचे या उर्दू पढ़णु थी अचे, हू छा कंदो, लिंक ते डायल कंदो,
जीअं डायल कंदो त लिंक सां ईअं जेको आहे उहो माना अॼुकल्ह AI जो दौर बि आहे, अॼुकल्ह एॾो त जेको आहे कनेक्ट थी करे इवन दो तव्हांजा जेके बैंक अकाउंट्स जो एप्लीकेशन्स आहिनि उन्हनि ताईं रसाई करी करे हू छा था कनि, हुतां जेको आहे उहो पेमेंट था कटे वञनि, हमराह जेको पाण आहे मोबाइल यूज़र आहे उनखे ख़बर ई कान थी पवे। हाणे इन खां बचिजे कीअं, हिकिड़ी इहा शइ ॿी वरी अॼुकल्ह तमामु घणी ॿी शइ बि थिए पई, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए ग़लति पिक्चर्स, ग़लति चैटिंग्स वग़ैरह उहे तमामु घणियूं ठाहिनि पियूं, जंहिंमें माना इहा ख़बर ई न आहे इंसान खे यार हीअ त मां कंहिंसां ॻाल्हायो ई न आहे, फलाणे माण्हू सां मां ॻाल्हाए हीअ तस्वीर मुंहिंजी आहे ई न, बावजूदि उन जे जेको आहे उहो माना हुन सां उहो हू हाणे ॾिसो त हाणे बि इहो इंसिडेंट मूंसां थी वियो, वाक़ियो थी वियो। हाणे हू करे छा, उन जे लाइ इहो ई इदारो आहे त हू जेको आहे उहो नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन जी एजेंसी जी जेको वेबसाइट आहे उन ते वञी करे ऑनलाइन कंप्लेन फाइल करे, उहो सुठो कमु करे पई। हीअं रिसेंटली तव्हां ॾिठो हूंदो त कुझु यूट्यूबर्स हुया, उन्हनि जे अगेंस्ट में बि कमु थियो, वरी अञा अॻिते हली करे जेको आहे उहो माना उन्हनि जे ई हिकिड़ा इदारे जा माण्हू हुया, उन्हनि को शायदि इलीगल ग्रेटिफिकेशन डिमांड कई, ब्राइब डिमांड कई, रिश्वत डिमांड कई, त हुननि जे अगेंस्ट में बि उन्हनि कमु वरितो ऐं एक्शन वरितो उन्हनि जे अगेंस्ट में बि, बाबा असांजे इदारे खे तव्हां न जेको आहे उहो कयो बदनाम वग़ैरह। त इहो हिकिड़ो सुठो इदारो आहे, सोशल मीडिया जो दौर आहे, त मां इन जे ज़रिए जागृता ज़रूरु ॾियणु चाहींदुमि त तव्हां जेको आहे न उहो उन ते ज़रूरु कंप्लेन कयो ताकी अहिड़ियूं कार्रवाइयूं न थी सघनि। बिल्कुलु, ऐं हीउ एतिरो कॉमनली थी रहियो आहे, मां हींअर मैसेज ॻोल्हियो पियो, शायदि मां डिलीट करे छॾियो, अगरि मूंखे मिली वञे त मां सबूत बि नाज़िल करे, हा मां फ़ौरन डिलीट करे ग़लती सां को लिंक ते क्लिक न थी वञे, बिकॉज़ एक्चुअली माण्हू अंग्रेज़ कयो कल ई आहे लख साल जेको तव्हांजे आया न, ऐं तव्हां मूंखे हीअ सभु इंफॉर्मेशन ॾियो, मां तव्हांखे ॾियां थी, पोइ मूंखे हिकिड़ो फोटो मोकिलियो छोकिरी जो, चई इनखे तूं किल कर, मां किल न कयो, मां ख़ाली आज़माए पे छा थी ॻाल्हि आम जाम थी वियो अथई हिन तंहिंखां पोइ AI मोकिलियो, नओं एप आयो आहे, उन एप में तव्हां मूंसां ॻाल्हायो पिया सेम टू सेम मुंहिंजी आवाज़ में तोसां ॿियो करे ॻाल्हाए पियो, उहो एप पियो ॻाल्हाए, तव्हां जेको सुवाल कंदो तोखे जवाबु पंहिंजे नेचर में तव्हां ॾींदो, न ईअं भई हींअर नंढे मूंखे ॿुधायो की भाई हीअ आऊं ॻाल्हायां पियो मूंखे जवाबु ॾिए पई हर शइ, माना सेम टू सेम तव्हांजे आवाज़ में ऐं तव्हांजे अंदरि जेको आवाज़ सम्झण तव्हां पिया ॻाल्हायो 100% उहो ई। हाणे उहा ऐप ख़ैर आई त हुई, पर इन मीन्स जे लाइ यूज़ थींदी इहो कंहिं कोन सोचियो, इहो सुठे कम लाइ आई, हा सुठे असां वटि हुई हुते। हींअर चालान जो हिन वक़्तु हॉट टॉपिक आहे असां वटि, सो माण्हू सभई चालान जे लाइ परेशान आहिनि। मोट एक्चुअली उहो ई मैसेज हो त ई चालान जो, त तव्हांजो फलां फलां चालान आयल आहे ऐं हिन वेबसाइट ते वञी तव्हां पंहिंजो चालान ॾिसी सघो था या वेव ऑफ कराए सघो था, बिकॉज़ अल्हम्दुलिल्लाह हींअर ताईं मुंहिंजो को चालान थियो कोन्हे, जी न ई थिए अलाह करे, पर उहो मोट मैसेज आयो त हिकु ख़बर न आहे छो हिकु तव्हांजी सिक्स सेंस किथे न किथे कमु कंदी आहे, यार मैसेज अची रहियो आहे, कीअं अची रहियो आहे मैसेज, अच्छा उनखां पोइ मैसेज अची बि रहियो आहे त प्राइवेट नंबर तां अची रहियो आहे, मतिलबु सरकार हेॾो इदारो खोलियो आहे ऐं उहो प्राइवेट नंबर तां मूंखे मैसेज करे रहियो आहे त तव्हांजो चालान, हीअ कॉमन शयूं आहिनि जेको आम माण्हू अगरि सोचे त इन्हनि स्कैम्स खां बची सघे थो। अच्छा उनखां पहिरीं असां वटि तव्हांजे बैंक मां कॉल्स ईंदियूं, उन ई बैंक जे नंबर तां उहो तव्हां वटि कॉल्स ईंदियूं, सो ॾाढो ईज़ीली जेको आहे जंहिं तरीक़े सां टेक्नोलॉजी अॻियां वधी रही आहे, आहिस्ता आहिस्ता असां ॾाढा रिस्क फैक्टर में बि वञी रहिया आहियूं, जंहिं तरीक़े सां इहे तमामु शयूं थी रहियूं आहिनि। सो इलाही ज़रूरी आहे इन्हनि शयुनि खे मां अगेन एंड अगेन पंहिंजे प्रोग्राम में रिपीट कंदी आहियां त पंहिंजे घरनि में डिस्कस करणु ताकी सुभाणे के नाख़ुशगवार शइ खां असां बची सघूं। अच्छा हीअ असां नॉर्मली ॾिठो आहे, तव्हां त चओ त जीअं असां किथे बि कंप्लेन करे सघूं था या कुझु करे सघूं था, नॉर्मली त असां इहो ॾिठो आहे स्कैम्स थी वेंदा आहिनि माण्हू खां, इवन तव्हां जॾहिं बैंक ते बि वञी कंप्लेन कंदा आहियो त उन्हनि वटि बि को रिकॉर्ड कोन हूंदो आहे, वरी असां वटि VPN जे थ्रू बि काफ़ी सारियूं शयूं थी रहियूं हूंदियूं आहिनि त तव्हांजो उहो ट्रेस कोन थींदो आहे त बेसिकली स्कैमर आहे केरु, कीअं इन प्रोसेस खे अॻियां वधाए पोइ? ॾिसो हीउ जेको मां इदारे जो हवालो ॾिनो नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी, इहो नादरा सां कंसल्ट बि आहे ऐं इन वटि तमामु घणी इंफॉर्मेशन्स आहिनि। इवन दो अगरि जे तव्हांजो हिकिड़ो बैंक अकाउंट ठहियलु आहे उन में का अहिड़ी ट्रांज़ेक्शन अचे थी जेका सस्पिशियस आहे, इन खे चवंदा आहिनि ST जेके बैंकिंग जी लैंग्वेज आहे उन में त सस्पिशियस ट्रांज़ेक्शन आहे त पंहिंजी FIA ऐं नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी जी इहा बाक़ाइदे उनजो डायरेक्शन्स हिदायत जारी कयल आहिनि स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे ऐं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जूं जेके बि प्राइवेट बैंक्स आहिनि उन्हनि खे थियल आहे त बाबा कंहिं बि कस्टमर जी अगरि जे सस्पिशियस ट्रांज़ेक्शन अचे थी त तव्हांखे इमीडिएटली जेको आहे न उन्हनि जो अकाउंट ब्लॉक करिणो आहे। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो आहे इहो तरीक़ो त फॉर एग्ज़ाम्पल हाणे काफ़ी अहिड़ियूं गेम्स आहिनि, काफ़ी अहिड़ा जेको आहे उहो माना जुआ जूं गेम्स आहिनि, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं अॼुकल्ह जेको आहे उहो माना अची वियूं आहिनि। हाणे उहो जेको इनकम अचे पई न उहा इलीगल आहे उहा इलीगल। हाणे हू छा करे
हाणे हू हुते बैंक जो कमु पियो करे न उहो लीगली तौर ते करे पियो, छो जो हू स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे अंडर में अची करे हू बाउंड आहे, हू हिकिड़ो कानूनी कमु तौर पे करे पियो। ठीकु आहे, हिकिड़ो थी वियो इहो। ॿियो जेको थी वियो त बाबा हुनजो हिकिड़ो कानूनी पैसा सुठा पियल आहिनि थिया, ऐं उन जे करे हिकिड़ो लिंक थो अचे, ऐं हू जीअं तव्हां मिसाल ॾिनो मैसेज वारो, त जीअं हुन ते क्लिक कयो त जेको आहे हुनजी अप्रोच हो होसि ताईं वञी हुनजे अकाउंट ते वञी पहुती। सही। सभ खां पहिरीं इहा त जेके असांजा इदारा आहिनि, मां त उन्हनि खे चवंदुमि जेके जेके अथेंटिक इदारा आहिनि या बैंक्स आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो ई कोई अहिड़ो अथेंटिक नंबर हुजे त उन ते इहो हुजे त हिन तां सिर्फ़ु मूं वटि नंबर ईंदो। अगरि जे बैंक सां मुतलिक़ मुंहिंजो हूंदो त ही फलाणी बैंक जे तरफ़ां आहे त इन जो ही नंबर आहे। अगरि जे मूंखे ई चालान अचे थो त उन जे तरफ़ां फॉर एग्ज़ाम्पल ही कराची ट्रैफिक पुलिस जो आहे हिकिड़ो नंबर आहे, उन हूंदो त उन में जेको आम आवाम हूंदी न उन खे हिकिड़ो यकीन हूंदो त बाबा ही ॿिए नंबर तव्हांजो लिहाज़ थी नथो सघे, इहो हूंदो माण्हू उन खे क्लिक ई कोन कंदो। अहिड़ी जागरता बि हुजणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त अननोन जेके लिंक्स आहिनि या उन खां अलावा अगरि जेको अहिड़ो अननोन प्लेटफॉर्म्स आहिनि, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स या एप्लीकेशन्स, कोशिशि कयो त माण्हू पंहिंजे उन्हनि ते विज़िट ई उहा न करे, ओॾे वञे ई न त इन जेको साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी जे अंडर जेके क्राइम अचनि था, या जेको पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक्स क्राइम्स एक्ट आहे, पीका एक्ट जेको आहे, उन जे तहत त माण्हू उन में अचे ई न, कोशिशि इहा करे त ऑफेंस जेको आहे न उते पुॼे ई न। जे पुॼे थो त हिन इदारे वटि काफ़ी सारा इहे अख़्तियारात आहिनि। जीअं बैंक वारो मां हिकिड़ो मिसाल ॾिनो त बैंकिंग सेक्टर सां हिन जा अख़्तियारात आहिनि, इहे बाक़ाइदे जेको आहे उहो माना ईंदो तव्हांजे सोशल मीडिया अकाउंट ताईं ईमेल ज़रिए ट्रेस करे, ईमेल ज़रिए ऐं नंबर जे ज़रिए तव्हांजी लोकेशन बि ट्रेस थी सघे थी त जेको आहे अगरि जीअं अकाउंट को इलीगल कमु करे थो पियो त इन जी लोकेशन किथे आहे, किथां थिए पियो। इवन दो ॿाहिरि मुल्कनि में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके उहे उते वेही करे असांजे पाकिस्तान खां हिते जेको आहे उहो माना उहो कनि था पिया। बिल्कुलु, पाकिस्तान में बि खोड़ सारा अहिड़ा छापा लॻा आहिनि जंहिंमें पाकिस्तानी वेही ॿाहिरि मुल्क खां कंदा। लाहौर में लॻो न तुम चइनि से 15 छोकिरियूं हुयूं, चइनि 15-20 पंहिंजा हुया, बाक़ी चओ उन्हनि पूरी पाकिस्तान वेठे फुरियो, चाइना खां अची त फुरियो हुया। सही सही। हीअ त असां पहिरीं ॻाल्हि त असांजे मुल्क जो हालत इहे न आहिनि। 4 करोड़ ॿार अनपढ़ियल आहिनि। हाणे उन लाइ स्कूल लाइ तव्हां ई चालान आयो, तव्हां रक्षन ते नंबर न सरसो, उहो कीअं ई चालान ईंदो? बिल्कुलु बिल्कुलु। मोटरसाइकिल नंबर न आहे, इंडिकेटर, हाणे पुलिस अची वई आहे, हुनखे डपी रहे चालान, न को नंबर हूंदो न को ईंदो, फसंदा भई तव्हां मां जा जेके लीगल कमु कनि त पाण कानून ठाहिण खां पहिरीं कानून तोड़ण जो बंदोबस्तु कयो वञे थो। इन केरु मोड़े पहिरीं कानून ठाहियो था त इहा रोड रस्ता ठाहियो। हाणे ई चालान दुनिया थी घुमी आहियां, उते त जेको चालान अचे थो कैमरा जे एट ए टाइम तोखे किल करे कैमरा, त अखियुनि में कैमरा लॻंदी, तूं ग़लती वई ऐं हिते चालान उन जो अची आराम सां घर पुॼी वेंदो। उते हीउ नंबर जी पाण नंबर, इहो नंबर न आहे, उते गाॾी तव्हां खपाए छॾी, नंबर तुंहिंजो ई हूंदो, तव्हां नंबर पंहिंजो घर रखी छॾंदव, गाॾी खपाए छॾंदव। ओके, त जेको नयो ॿाहिरि हूंदो उहो पंहिंजो नंबर शो कंदो, तुंहिंजो नंबर कॾहिं चेंज न थींदो। हा, चेंज करणु तव्हां ईंदो गवर्नमेंट जे अंदरि वञी चालान पीआईंदो, अॼु खां पोइ मां हीअ नंबर विदड्रॉ थो कयां, न त तव्हां गाॾी खपाई पंहिंजो नंबर खुद पाण रखी वेंदो, त कॾहिं बेईमानी करे नथो सघे। असां वटि कानून ठहण खां पहिरीं कानून तोड़ण जो बंदोबस्तु कयो थो वञे न। इहो हिकु वॾी हिकु बहस आहे जेकी तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त असां वटि 4 करोड़ ॿार जेको आहे उहो स्कूल खां ॿाहिरि आहे, उहो पढ़ियल लिखियल ई कोन्हे। असां ॻोठनि में जेके माण्हू रहनि था उन्हनि कहिड़ी ख़बर ई चालान छा आहे, हीअ जेको पाण स्कैन छा आहे, का उहो वीचारो फुरियो, हुनखे मैसेज आयो त या जेको मैनेजर जे हिसाब सां मां वेठो आहियां ठटे में, हिकिड़ी मीटिंग में वेठा डोली आयो, मुंहिंजो ड्राइवर साईं 25,000 रुपया आया आहिनि, मूंखे उहो इनाम मिलियो मैनेजर तरफ़ां, मुंहिंजी छतो ई थी मार्केट बंदि कर। अहिड़ा माण्हू उन छा थो करे सघे? यस यस। ऐं जेके स्कैमर्स आहिनि उहे टारगेट बि इन्हनि माण्हुनि खे कंदा आहिनि, या पोइ जेके असांजा एजेड माण्हू आहिनि उहे जेके एतिरा अवेयर न आहिनि इन्हनि तमामु शयुनि सां, रिटायरमेंट जूं पैसा ई हलिया विया आहिनि, ईअं करे विया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु जाम विया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। हीअ एक्चुअली हिकु ॾाढो सीरियस टॉपिक आहे जंहिं ते कमु थियणु खपे। ॿिया बि ॾाढा सुठा, असां कंहिं बि सिस्टम खे बुरो नथा चयूं, सिस्टम ॾाढा सुठा आहिनि, अचणु खपनि, पर उन खां पहिरीं उन खां जेके सेंसिटिव शयूं आहिनि उन्हनि ते वधीक कमु थियणु खपे, त केॾी सुठी ॻाल्हि हूंदी। जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था, वापसि थी इंशाल्लाह चंद ॿिनि ॻाल्हियुनि ते बि इंशाल्लाह डिस्कशन थींदी। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात किथे नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। खोड़ सारियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, असां ब्रेक ते हलिया वेंदा आहियूं, पर ॻाल्हियुनि खे ब्रेक जेका आहे उहा कोन लॻंदी आहे। इहा हिकु जेका आहे उहा स्पेशलिटी आहे मुंहिंजे प्रोग्राम जी, त असांजी ॻाल्हियुनि खे ब्रेक करे कोन लॻंदी आहे, चाहे तव्हां खां स्क्रीन खां असां ब्रेक वठूं, पर ॻाल्हियुनि जी ब्रेक कोन लॻंदी आहे। पर जी इन ब्रेक तां वापसि अचण खां पोइ मां चाहियां थी थोरो सो ॻाल्हियुनि खे ॿिए तरीक़े सां असां ब्रेक हणण जो, हूअं त केरु हणी नथो सघे, पर ॿिए तरीक़े सां थोरो सो ब्रेक हणण जी मां कोशिशि कयां थी, जेको इंतिहाई ख़ूबसूरत तरीक़ो आहे। शोभे जी तरफ़ ईंदा, शोभे छा शामिल थी रहियो आहे? अचानक
अच्छा हाँ, ये है, ये गीत बड़ा खूबसूरत है और इससे हमारे जो प्लेबैक सिंगर थे बड़े मशहूर सलीम रज़ा साहब, उन्होंने गाया। और ये गीत मैं आज इसलिए गा रहा हूँ क्योंकि हमारे रेगुलर जो कॉलर्स हैं उसमें पिनियल भुट्टो साहब हैं और महराब जुड़े जो साहब, जो हमें वहाँ से लाड़काने से फ़ोन करते हैं, वो बारहा मुझे कह चुके हैं कि शोभी भाई आप मुझे ये वाला गीत सुनाएं सलीम रज़ा का। तो आज मैं कोशिश कर लेता हूँ इसको परफॉर्म करने की। वैसे मैंने एक दफ़ा पहले, बहुत पहले जब स्टार्ट था यहाँ मॉर्निंग का, तो मैंने जब ये गाया था। सही, तो आज फिर हम गाने लगे हैं। जाने बहारा, जाने बहारा, रश के चमन, ऊंचा दहन सी में बदन, है जाने मन, जाने बहारा। रश के चमन, ऊंचा दहन से में बदन, है जाने मन, जाने बहारा। है जाने मन, जाने बहारा, जाने बहारा, जाने बहारा। ज़बरदस्त जी, ज़बरदस्त। ज़िंदगी में कॾहिं वकालत खां अलावा ॿिए कंहिं शोबे में वञण जी कोशिशि कई? अल्हम्दुलिल्लाह वकालत एॾो बहितरीनु शोबो आहे जो हर क़िस्म जी पढ़ाई ऐं हर क़िस्म जी ॼाण हिन में इन्वॉल्व आहे। अगरि जे फॉर एग्ज़ाम्पल असां ॾिसूं त मेडिकल हिकिड़ो सुठो प्रोफेशन आहे, त असां वटि त LLB में मेडिकल जुरिस्प्रूडेंस जो हिकिड़ो सब्जेक्ट आहे, त असां में जेको आहे उहो ऐं उन खां अलावा जेके PPC जे सेक्शन 337 में सज़ाऊं बयानु कयल आहिनि,
या सेक्शन 53 में, त उन हिसाब सां इंजरीज़ आहिनि या जेके क्रिमिनल वकालत थींदी आहे, कानून लॉयर जेको थींदो आहे, उन खे मेडिकल जी नॉलेज ऐं उहा सुठी तमामु बहितरीनु हूंदी आहे। जेको मेडिकल लीगल ऑफिसर हूंदो आहे उनजी रिपोर्ट खे पढ़णु, उन में जेको आहे उहो माना कहिड़ा तज़ाद आहिनि उहे कढणु, त शुक्र आहिनि मुंहिंजे मौला जा त जेको आहे उहो ही एॾी सुठी फील्ड आहे जो मूंखे फ़ख़्रु आहे इन फील्ड ते माशाल्लाह। पर आई एम श्योर त LLB जी पढ़ाई में किथे म्यूज़िक कोन सेखारी वई हूंदी। मां म्यूज़िक ते आयसि पे कॾहिं कोशिशि कई आहे ज़िंदगी में इन तरफ़ अचण जी? न, बिल्कुलु बि न। बाक़ी ॿुधण जा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जी मैडम आबदा परवीन साहिबा आहे या जेको क्लासिकल आहिनि, जेके बि असांजा मौसीक़ार आहिनि, उन्हनि खे ॿुधण जो केॾी महिल ज़रूरु जेको आहे उहो दिलि सही सही। मूंखे हाल सभु ज़िंदगी में मौसीक़ी केतिरी रही आहे? मौसीक़ी ॻायो कोन हुयो, लेकिन सिंधी गाना मंजूर सखियाणी मुंहिंजो पसंदीदा जेको अॼु खां न बचपन खां हेॾे टेप खणी हलंदा कोन खणी हलाई दुमान उहो। अॼुकल्ह उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त गानो बि टिकटॉक ते आयो पर वॾा सीनियर आर्टिस्ट आहिनि, ॾाढा प्यारा आर्टिस्ट तमामु तव्हां पुराणा गाना ॿुधो न, एतिरो तव्हांखे मज़ो ईंदो ॾाढो। बिल्कुलु बिल्कुलु शुरू जॾहिं असीं नंढा हुआसीं तव्हां उन ॻाल्हि ॿुधाईंदा उन टाइम थी ॿुधंदासीं। ज़बरदस्त। हिकु कॉलर सां गॾनि जल्दी सां उन्हनि खे बि शामिल गुफ़्तगू करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। अलाह शुक्र आहे, बिल्कुलु ठीकु ठाक। केरनि सां सॻा? हा हा, शो भाई सिंधी में छो नथा ॻाल्हायो? जवाबु ॾियो सिंधी में। अदा कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? जनाब शोभी भाई सिंधी में ॻाल्हाए रहिया आहिनि। बाबा साईं अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, लख कुर्ब आहे। अदा तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? मुझे सिंधी नंढी नंढी ईंदी है। डन थी वियो। शोभी भाई सुभाणे सिंधी गानो ॻाईंदा। शोभी भाई चैलेंज मिलियो आहे। हाँ अल्हम्दुलिल्लाह सिंधी आहियां। इंशाल्लाह ज़रूर शामिल कंदासीं। वरी महिरबानी कॉल करण जी। कॉलर सिर्फ़ु शोभी भाई खे ॿुधाइण आहे त तव्हां सिंधी गानो छो नथा ॻायो। इन खां अलावा हिननि खे ॿियो को कंसर्न कोन्हे प्रोग्राम तां। शोभी भाई हे सिर्फ़ु इन लाइ आया हुआ। हा हा, ज़रूरु, कॾहिं कॾहिं ईअं बि ज़रूरी आहे। अच्छा जी, थोरो सो प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे कुझु मूंखे सभु सोशल एक्टिविटीज़ त माशाल्लाह हली रहियूं आहिनि। पॉलिटिकल एक्टिविटीज़ खां थोरो सो साइड करे छॾियो आहे मूंखे लॻे थो तव्हां। छो ईअं छो आहे? इहो तव्हांखे मुशर्रफ दौरे में मां डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर रहियुसि ठटे में। मुशर्रफ एतिरो दौरु थियो आहे, उन खां पोइ मां ठटे जो मुखी थियसि त उहो मुखी सिंधी तारीख़ में थियो। अहिड़ो थियो जो 2.5 माण्हू मुस्लमान हिंदू सभु हुन गॾु हुआ। तव्हांखे मां फोटो ॾेखारे मां व्हाट्सअप कंदुसि त मूंखे पग ॿधाई भई उहो अञा ताईं कम जो हले पियो। हितां खां भई ठटे जी लीड कंदो आहियां हर कम खे। तंहिंखां पोइ 2011 में बदकिस्मती उहा असांजी हीअं न रही। 2011 में इमरान ख़ान जी पहिरीं दावत कराची में मूं कई PC में, ऐं मुंहिंजी फैमिली मुंहिंजी घरवारी हुनखे गुलदस्तो ॾिनो ऐं गॾु रहियासीं। असांजी ख़्वाहिश इहा आहे त इमरान ख़ान वज़ीर आज़म थिए। असांखे इहा ख़बर कान्हे त MP बि थियणो, MLA बि थियणो, जुनून उहो बसि हिनखे वज़ीर आज़म करिणो। ऐं असांखां जॾहिं असांजो वार वधि जेके आरफ अली या ॿिया जेके असांजा सदर हो, हिननि खे पूरी सिंध मूं पंहिंजी गाॾी में घुमाई आहे एतिरे क़दुरु। तंहिंखां पोइ उहो जॾहिं दौर चेंज थियो, असांखे उहो होश कोन हो, असांखे MP MLA थियो। उन खां पोइ ॿिया अहिड़ा माण्हू आया जो असांखे माना ख़बर ई न पई त हे असांजा माण्हू या गॾे सदर जे पहिरीं जॾहिं सदर पहिरीं हलफ़ कई त पहिरीं थाली असां ॿिन्ही में गॾु मानी खाधी। उन खां पोइ असांखे फ़ोन न खयो। अहिड़ा असां एक्सीडेंट थिया। इमरान ख़ान जी दावत असां पहिरीं कई त इमरान ख़ान असां सां विढ़ंदो, तुंहिंजी माण्हुनि जी मदद कयो, कमु कयो, मूं वटि न अचो, त हुनजी असां ॻाल्हि वणंदी हुई। उहो दौरु आयो, चेंज थियो, पोइ कुझु मसाइला थिया, असीं अॻियां पुठियां थियासीं, विदड्रा थियणो पियो कंहिं फोर्सनि जे चकर में। पोइ उन्हनि माण्हू असांखे क्यू लिखियो। मूंखे इलेक्शन लड़ाई आहे। पाकिस्तान जो पहिरियों आउं माण्हू आहियां जो कराचीअ मां हिंदू कम्यूनिटी जो इलेक्शन विढ़ियो आहियां। माना पाकिस्तान ठहण खां अॼु ताईं को बि हिंदू माण्हू डायरेक्ट इलेक्शन न आहे विढ़ियो। मखसूस सीटूं वठी आयो आहे ऐं 108 तां इलेक्शन विढ़ियुसि। पोइ आख़िरी राति असांजो जेके असांजा वॾा ॿियनि वॾनि सां पैक थी वियो त असांखे हथु खणणो पियो। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं थियूं जेके असां दोहराइण नथा चाहियूं। असां पंहिंजी ज़िंदगी हूअं बि कमु करे, मूंखे लॻंदो आहे जेको माण्हू कमु करणु चाहे थो हुनखे कुर्सी जी ज़रूरत कोन हूंदी आहे। न त घणियूं अहिड़ियूं कुर्सियूं आहियूं जेके बसि उहे कुर्सियूं आहिनि। अच्छा, जल्दी सां हिकु कॉलर ॿिया बि आहिनि, उन्हनि खे बि शामिल करे था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। महराज साहब, लॻे थो शोभी भाई जी आवाज़ तव्हां ताईं पहुची वई। हाँ,
शोभी भाई वारो कलाम भलो ॿुधाई। शोभी भाई खे ॾिजो हिकिड़ो मिंट ते। जी शोभी भाई वठो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम शोभी भाई, क्या हाल है? तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह जुनेजो साहब आप। गाना यार बहुत अच्छा पुराना बताया। मेहरबानी जुनेजो साहब, बड़ी बड़ी मेहरबानी। मेहरबानी से, खुदा हाफिज। बड़ी मेहरबानी। अच्छा थे शोभी भाई, हाँ ये अच्छी बात घना है। पैसा नहीं आया होता ऐसा नहीं है, ये हमारे चैनल की जिसे कहते हैं ना, कहते हैं कि ये सबसे अच्छी बात यही है कि हमारे जो कॉलर्स हैं वो बहुत दूर दूर से हमें देखते हैं, जो हमारे व्यूवर्स हैं वो बहुत दूर से देखते हैं, हमें बैरून मुल्क से भी देखते हैं, हमारे मुल्क में भी देखते हैं। ये बहुत बड़ी बात है सिंध टीवी के लिए, और हमें ये एजाज़ है कि हम सिंध टीवी पर हैं। सबसे बड़ी बात आपको है, देखते हैं, टाइम देते हैं आपको, ये बड़ी बात है। और ऐसा नहीं है मेरी बहन कि ये सिर्फ हम कॉलर्स हैं। मैं जहाँ भी जाता हूँ इवेंट्स में, हमारे जो सलाम सिंध का जिक्र है वो उन इवेंट्स में ज़रूर होता है, लोग ज़रूर कहते हैं कि शोभी भाई आप उस शो में होते हैं। हाँ जी, तो ये बड़ी खुशी की बात है। ॻाल्हाई गॾोगॾु जंहिं तरीक़े जूं अॼु कॉल्स अची रहियूं आहिनि, इत्तफ़ाक़ आहे त अॼु असां हुन ते मौसीक़ी ते कॉल्स अटेंड करे रहिया आहियूं। मूंखे लॻे थो मौसीक़ी हिकु अहिड़ी शइ आहे जेका ही कॉलर्स बि जंहिंजो सबूत ॾेई रहिया आहिनि, उहो असां चाहे असां उनखे पढ़ूं LLB में न पढ़ूं, पर वो असां सां गॾु आहे। मौसीक़ी असांजे कल्चर में आहे ऐं उहा असां सां गॾु रहंदी, रूह जी ग़िज़ा आहे। ऐं असां इहो सिर्फ़ु असां लफ़्ज़ी उन में कोन चवंदा आहियूं, असां उनखे मञंदा बि आहियूं। ऐं इहो शायदि माण्हू डिफरेंट मौसीक़ी जे लाइ डिफरेंट शयूं चई रहिया हूंदा आहिनि, पर मौसीक़ी सां त इलाज बि थी रहिया आहिनि। जेका म्यूज़िक जी मेडिटेशन आहे, जेका मेडिटेशन आहे उनमें तव्हां छा प्ले कंदा आहियो? तव्हां म्यूज़िक प्ले कंदा आहियो, सॉफ्ट म्यूज़िक प्ले, उहा मौसीक़ी सां त हाणे इलाज बि थी रहिया आहिनि। त जेका शइ तव्हांखे इलाज ॾेई सघे थी उहा कीअं बुरी थी सघे थी। ख़ैर जी, अॻियां वधंदे प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे ॿियूं ॻाल्हियूं शामिल कयई, उन ई ॻाल्हि खे थोरो सबब कंदी बि हलां त तव्हांजो ऑफर्स आहिनि, त फ्यूचर में असां ॾिसी रहिया आहियूं कंहिं सीट ते? मूंखे आलम साहब खे जल्दी जल्दी ॾिसी रहिया आहियूं। ज़बरदस्त 12 ॾींहं में। ओए होए होए, ज़बरदस्त। जल्दी ही मुल्क अहिड़ो जो शाम जो हिकिड़ो सुबुह सां वज़ीर आज़म उथी पुछंदो आहे वज़ीर आज़म आया कोन आया, उन हिसाब सां असांखे हेसिताईं 10 ॾींहं आहिनि, पोइ अञा छा थो थिए उहा ख़बर न आहे। उफ़ उफ़, अलाह सी ख़ैर करे, बस जेको थिए असां सभिनी लाइ बहितर थिए, मुल्क लाइ बहितर थिए, मुल्क जे माण्हुनि जे लाइ। तव्हां सभु ॾिसंदो, ॿिया बि ॾिठा न हिते कई, मुंहिंजे कमु करण तरीक़ो पर ॾिसिजो। इंशाल्लाह ज़रूरु ॾिसंदासीं ऐं ज़रूरु उन ते ॻाल्हाईंदासीं बि इंशाल्लाह। अच्छा जी, तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि। अच्छा, हिते असां ऑनलाइन स्कैम्स जी त ॻाल्हि कयूं, फिज़िकल स्कैम्स बि काफ़ी दफ़ा थी वेंदा आहिनि। मतिलबु जेका शइ जेको फिज़िकली जेको रिटेलर आहे, जॾहिं तव्हां उन्हनि जी ॻाल्हि कयो था त फिज़िकली बि माण्हुनि सां स्कैम थी वेंदा आहिनि। प्रोडक्ट का ॿुधाई वेंदी आहे, पर जॾहिं तव्हां घर तां वठी ईंदा आहियो त उहा ॿी का शइ निकिरंदी आहे। इन हालात में छा करे आम माण्हू? अच्छा, इन्ही सां बि हिकिड़ो ॾाढो सुठो कानून पास थियल आहे सिंध असेंबली जो, सिंध कंज़्यूमर प्रोटेक्शन एक्ट। उन्हीअ में जेको असांजो कस्टमर आहे, ग्राहक आहे, उनखे कंज़्यूमर चयो वियो आहे। त हाणे हूअ अगरि जे कंहिं बि क़िस्म जी का प्रोडक्ट वठे थो वञी करे कंहिं कंपनी मंझां या जेको आहे उहो कंहिं दुकान तां इन पर्पज़ जे लाइ, त हू पाण ज़ाती इस्तेमालु कंदो। ऐं उन में को डिफ़ॉल्ट अचे थो त हुन वटि इहा कानूनी रेमेडी आहे, त हू इन ते काउंसल्स बि ठहियल आहिनि, कंज़्यूमर काउंसल्स उन ते, ऐं उन खां अलावा कंज़्यूमर जूं कोर्ट्स बि ठहियल आहिनि। सही, उते बि वञी करे हू कंप्लेन फाइल करे सघे थो। त जीअं अगरि फॉर एग्ज़ाम्पल ईअं न आहे त माना अगरि को दुकानदार आहे त हुनजी मर्ज़ी आहे त हू कहिड़ी बि शइ जेका आहे उहा विकिणे ऐं मनमानी सां क़ीमत लॻाए, कस्टमर वञे उन वटि उहा शइ जेका आहे उहा माना उन में को डिफेक्ट अचे ऐं हुन वटि बसि ठीकु आहे, हाणे बसि 10,000 भरी आयुमि फलानी शइ जा, हाणे हिकिड़ी मोबाइल आहे मां उहा वरिती आहे, उन में हीउ डिफेक्ट निकितो, हाणे कुझु बि न आहे। त ईअं न आहे, काफ़ी सारा कानून असां वटि मौजूदु आहिनि, असां वटि उन्हनि जी जागरता कोन हूंदी आहे। हींअर जीअं असांजी सिंधी अवाम या पाकिस्तानी अवाम जीअं माशाल्लाह सां असां थोराए था आहियूं वकील साहिबनि खे जेको इज़त ॾिए पई, त बहितर मां त इहो चवंदमि त इन जे लाइ त असां लख लाइक़ जेतिरा थोरा ॻणजनि या चवजनि उहे घटि आहिनि, पर मां इहा सिंध जी अवाम खां स्पेशली इहा जेको आहे उहा अर्ज़ु कंदुसि त कानून जी जागरता पंहिंजे पाण में रखो, तव्हांजा हक़ूक़ कहिड़ा आहिनि उहे वठणु सिखो। जीअं असां ब्रेक में हिकिड़ी ॻाल्हि पे कईसीं त केॾा जेके पुठिते पियल इलाइक़ा आहिनि उते तव्हांजूं एजुकेशन जूं फैसिलिटीज़ न आहिनि, तव्हांजे मेडिकल जूं फैसिलिटीज़ न आहिनि, तव्हांजे जेके बुनियादी हक़ूक़ आहिनि, कहिड़ी ऑफिसर में वटि तव्हां वञो, कहिड़ी ऑफिस में वञो, तव्हां वटि जेके यूनियन काउंसिल्स ठहियूं पियूं आहिनि, उहे बेसिक नेसेसिटीज़ जेके आहिनि उहे बि प्रोवाइड नथियूं कनि। किथे वञणु खपे उन जे लाइ असांजो इदारो आहे, तव्हांखे ख़बर न आहे न, एटलीस्ट तव्हां इहा ज़हनियत त रखो त असांखे पंहिंजे मुआशिरे जे लाइ कुझु न कुझु करिणो आहे। त उन हिसाब सां इहा ज़हनियत रखो, कानूनी जागरता रखो। तव्हांखे कंहिं शइ जी ख़बर न आहे,
फॉर एग्ज़ाम्पल हाणे मूंखे ख़बर न आहे त हाणे हिते जेके ॾिसंदड़ आहिनि न थी सघे उन्हनि सां कोई अहिड़ो वाक़ियो पेश न अचे थो त असांजे इदारे सां राब्तो करे असां उन्हनि खे रहनुमाई क़ानूनी फ्री में जेको आहे उहो प्रोवाइड कंदासीं। उन जो को दोस्त आहे, उन जो को मिट माइट आहे जेको वीचारो जंहिंजे घर में टीवी न आहे, जंहिं वटि मोबाइल ई न आहे, पर उन सां बि कोई बि क़िस्म जो को अगरि अहिड़ो को मसइलो अचे थो त हू असांजे इदारे ते कॉल करे, जिते असांजा वकील साहिबान आहिनि, त उहे उनखे तमामु बहितरीन तरीक़े सां रहनुमाई कंदा। सही सही। कुछ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि जिन जे बारे में शायदि असां अवेयर न आहियूं, तॾहिं ईअं आहे जो असांखे ख़बर बि आहे त जी फलां जॻह ते फलां शइ थी रही आहे, पर असां उन खां पाण खे असां चवंदा आहियूं त असां केरु झंझट में पवंदो, बट बेसिकली इहा हिकु सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तव्हां ते आहे। अगरि तव्हां अवेयर आहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त का शइ ग़लति थी रही आहे त एटलीस्ट तव्हां झंझट में नथा पियो त घटि में घटि रिपोर्ट ज़रूरु कयो जेको उन मुंसलिक इदारो आहे उन में। ऐं अगरि तव्हांखे न बि ख़बर आहे ऐं तव्हां इहा अवेयरनेस रखो था त जी हिन खे रिपोर्ट करणु खपे, तव्हांखे ख़बर न आहे किथे रिपोर्ट करिणो आहे, त SLCC जहिड़ा खोड़ सारा इदारा आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि ऐं तव्हांखे एक्ज़ैक्टली ॿुधाए रहिया आहिनि त किथे वञी तव्हांखे रिपोर्ट करणी आहे। सो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जेके आहिनि उहे ज़रूरी आहे, सिविक सेंस जेको आहे उहो हासिलु करण लाइ ज़रूरी आहे। उनखे कीअं हासिलु कजे इन जे बारे में मूंखे आलम साहब खां ज़रूरु तबसरो ज़रूरु वठंदासीं, पर हिकिड़ी ब्रेक जी तरफ़ हलूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, ॻाल्हि खे उतां ई स्टार्ट कयूं था जिथे असां छॾी आहे। सो ही जेके सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि इन जी अवेयरनेस कीअं पहुचाइजे? मूंखे आलम साहब अवेयरनेस त हिकिड़ी मीडिया आहे, मीडिया खां अलावा त ॿियो पाण ॾिस दुनिया में तव्हां वञो त उते हर 15 ॾींहं 8 ॾींहं को प्रोग्राम थिए थो, गलीअ में गजे में, किथे थिएटर में, किथे फिल्म में, उन ज़रिए माण्हू पंहिंजी नॉलेज पुॼाए थो त भई हीअ थियणु खपे। हिते त सभु शयूं बंदि आहिनि, का आहे ई न सिनेमा अॻे उहा बंदि थी वई, किथे माण्हू वञी पंहिंजो इज़हार करे। पोइ महफ़िलनि में, किथे पार्कनि में, पार्कनि में जॻह न आहे, वञी त को कानून लागू थियो वञे, हिते तव्हां सोचो तालीकल में 10 ॼणा चोकर बीठा आहियो। मतिलबु इंसान ते एतिरी पाबंदी वधी वई जो पाकिस्तानी माण्हू चरिया थी विया, वञूं काॾे, ॿार वठी घुमणु काॾे वञनि, समुंड खां अलावा ॿियो कुझु कोन्हे। पर जेके पंहिंजी ॻाल्हि रखण वारा आहिनि उहे ज़ाहिर उहे रखी वेंदा आहिनि की उहे उन्हनि खे प्लेटफॉर्म ॻोल्हींदा आहिनि, उहे पंहिंजी ॻाल्हि ज़रूरु करे। मां आम माण्हू जी ॻाल्हि थो कयां। हा, आम माण्हू जी। यस। त तव्हांखे छा थो लॻे त फ्यूचर में फ्यूचर कीअं था ॾिसो? फ्यूचर खे कीअं तव्हांखे लॻे थो त उनखे डेकोरेट करणु खपे फ्यूचर खे? न, पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन आहे, इन में को बि शक न आहे। ॾिसो असां जेके मिनरल्स आहिनि, जेके असां जेके शयूं आहिनि, उहे शयूं दुनिया में सभु माण्हू न आहिनि। 4 मौसमूं असां वटि, जबल असां वटि, थर असां वटि, कोयलो असां वटि, सोन असां वटि, चांदी असां वटि ऐं पेट्रोल असां वटि, ऐं असां वटि वेल माण्हू आहिनि, सुठा ज़हन आहिनि, सुठा साइंसदान आहिनि, लेकिन उनखे मैनेज कोन था करणु पिया। असीं सियासी चक्रनि में, पंहिंजे माशरी तबक़नि में एतिरा त विरहाइजी विया आहियूं जे माण्हू असांखां परे थींदा ॿाहिरि भॼंदा था वञनि। इन्हनि माण्हुनि खे कवर करे, इन मुल्क खे रखी, इन्हनि खे सिधे न खणी अचिजे त हीअ इन जो मुल्क दुनिया माण्हू ॾिसी विया कोन आहे। खाइण जो मज़ो हिते तव्हां वञो थाईलैंड में, मूंखे हिकिड़ी माना मानी खाइण मूंखे 10,000 ॾियणा पइजे, हितां 100 रुपए बिरयानी खाए सॼी दुनिया खे धाॿा ॾियां। त मतिलबु अहिड़ो मुल्क दुनिया में न आहे, सस्तो मुल्क। हिते तव्हांखे महांगो लॻे थो न, जे दुनिया घुमींदव तव्हांखे इहा अलाही सस्तो लॻंदो, ऐं अहिड़ो मुल्क दुनिया में मां नथो सम्झाए। बिल्कुलु। ऐं पाकिस्तान तमामु सुरीलो मुल्क, तव्हां वञो नाज़र पाए वारा वञो, सवात वञो, असीं विया आहियूं न, त दुनिया सॼी आहे हुते, सॼी जेका त कुदरती आहे, हुते सभु आर्टिफिशियल दुनिया सॼी अचे थी घुमणु। अमेरिका जी वध खां जेका GDP ठहे थी उहा टूरिस्ट मां थिए थी, ऐं दुनिया जे जेके मुल्क जिन टूरिस्ट न आहे उहो दुनिया जो ग़रीब मुल्क आहे। असां टूरिस्ट न आहे, पोइ असीं अमीर मुल्क आहियूं, असां नेचुरल अची हुननि ठाहियूं आहिनि। हा हा, मां अक्सर इन ॻाल्हि ते ज़रूरु गुफ़्तगू थींदी आहे, ऐं हफ़्ते इन ॻाल्हि खे मां ज़रूरु उनखे पंहिंजे लफ़्ज़नि खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदी आहियां त असां वटि जेतिरे स्पॉट्स आहिनि त असां दुनिया जे टूरिस्ट खे अट्रैक्ट करे सघूं था। अगरि असांजो सिस्टम थोरो सो बहितर थी वञे, अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो आहे, पर अगरि थोरो सो मज़ीद बहितर थी वञे, सेफ्टी, सिक्योरिटी, इंफ्रास्ट्रक्चर इन ते थोरो सो कमु कयो वञे त असां दुनिया खे अट्रैक्ट करे सघूं था। कुझु ममालिक आहिनि जिन वटि सी साइड आहे, कुझु ममालिक आहिनि जिन वटि ग्रीनरी आहे, कुझु ममालिक आहिनि जेके हिल स्टेशन आहिनि, कुझु ममालिक अहिड़ा आहिनि जिन ते बिन मौसम जे बर्फ़ थींदी आहे। हीअ सभु पाकिस्तान में मौजूदु आहिनि, ऐं हर माण्हू डिफरेंट वीज़ा खणी वेंदो आहे अलॻि अलॻि ममालिक ते वञी घुमण जे लाइ। हिते तव्हांखे हिकिड़े वीज़ा में सभु कुझु मिली रहियो हूंदो, पर थोरो सो सिस्टम बहितर थी वञे, इंफ्रास्ट्रक्चर बहितर थी वञे, थोरो सो फैसिलिटीज़ असां वधीक ॾेई छॾियूं पंहिंजे टूरिस्ट खे, त असांजे केतिरो टूरिज़म केतिरो प्रमोट थी सघे थो। ॾिसो दुनिया में उहे बि कंट्रीज़ आहिनि जिन जी जेका GDP आहे उहा आहे ई बेस टूरिज़म ते। अगरि न हुजे
थाईलैंड ॾिसो या टर्की था सिंगापुर ॾिसो, टर्की ॾिसो। यस त इहे उहे मां वियो आहियां सभिनी में। हा, ऐं उन्हनि कंहिं तरीक़े सां पंहिंजे माण्हुनि खे अट्रैक्ट कयो आहे ऐं माण्हू उन्हनि ताईं वञनि था ऐं उहे पंहिंजो जेका पैसा आहिनि उहे हिते ख़र्च करे अचनि था। अगरि पाकिस्तान में इहा शइ थी वञे, पाकिस्तान अल्हम्दुलिल्लाह हूअं बि जेको आहे उहो इंडिपेंडेंटली रन करे पियो। हा, थोरी शयुनि ते डिपेंडेंट आहे, पर इंडिपेंडेंटली अल्हम्दुलिल्लाह असां खोड़ सारी शयूं पाण करे रहिया आहियूं। अगरि असांखे टूरिज़म बि मिली वियो त पोइ असां उहे हूंदासीं जेके ॿियनि खे लोन ॾींदासीं। असां IMF खां कोन वठी रहिया हूंदासीं, ज़रूरत ई न आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। अच्छा जी, अॻियां ॻाल्हि खे वधाईंदे, जिथे कानून जी हिकु ॾाढी मूंखे आलम साहब पंहिंजे लफ़्ज़नि में हिकु ॾाढी कॉमन ॻाल्हि करे विया, जंहिंखे मां अॻियां वधाइणु चाहियां थी ऐं कानून जी नज़र थोरो सो उते शिफ्ट करणु चाहियां थी। हीउ जेको असां वटि एक्चुअली स्पेसिफिकली पंजाब में ॾाढो घणो इहो थींदो आहे रिसेंटली बि, आई गेस लॻियल बि आहे, ख़बर न लॻी ख़तमु थी वियो आहे या न, त हीउ जेको गैदरिंग्स ते पाबंदी, ॿिनि माण्हुनि खां वधीक जेके आहिनि उन्हनि जी ट्रैवलिंग ते पाबंदी, हीअ जेका पाबंदियूं आहिनि कानून जी तरफ़ां, तव्हां इनखे एज़ अ स्पोकर कानून जा तव्हां इनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, रियासत अगरि जे 144 कलम लागू कंदी आहे त उनजे पोयां कुझु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे वजूहात हूंदियूं आहिनि। ऐं जेके बि कानून ठहियल आहिनि, रियासती इदारा अगरि जे उन्हनि खे हिकिड़ो थींदो आहे इम्पोज़ करणु, ॿियो थींदो आहे उन्हनि जो अमल दरामद करणु। त अमल दरामद अगरि जेका रियासती इदारा कराइनि था त उन्हनि जे पोयां रियासत जी ई जेको आहे उहो भलो आहे ऐं उनजे पोयां रियासत जी ई उन खे सिख्या मिलंदी आहे। हाणे रिसेंटली अगरि जे 144 सेक्शन लॻो हुयो त तव्हांखे यादि हूंदो, हींअर रिसेंटली इस्लामाबाद जी कोर्ट जे साम्हूं जेको आहे उहो ख़ुदकुश हिकिड़ो बम हमिलो थियो हुयो, जंहिंमें असांजा वकील साहिबान शहीद थिया हुया, आम माण्हू बि वीचारा हुया उन में। त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे ॾिसंदे जेको आहे उहो गवर्नमेंट जेको आहे न, अहिड़ा जेके बि कानूनी अगरि जे पाबंदियूं हणंदी बि आहे, उहे पाबंदियूं इंसान जे ऐं शहरियनि जे हक़ में हूंदियूं आहिनि, न की ईअं न। जीअं तव्हांखे यादि हूंदो कोविड वारो ज़मानो 2019 ऐं 20 में, त उते जे अगरि फॉर एग्ज़ाम्पल ब्लॉकेज थियो पिए या लॉकडाउन्स लॻा पिए, छाजे करे गवर्नमेंट हया पिए, सॼी दुनिया लॻाया पिए। रीज़न पोयां छा हो त वेलफेयर ऑफ ह्यूमैनिटी हुजे, सोसाइटी जी वेलफेयर हुजे, त जीअं जेको आहे उहो जेका मेडिकल उहा वबा हली थी पए त उन खां बची सघनि। इहा ॻाल्हि आहे। ॿी मेन जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ज़हनियत जी। असांजो अॼुकल्ह जे मुआशिरे जो शहरी इहो थो चवे त अगरि जे मां कुझु बि कमु कंदुमि कुझु बि न थींदो। सही, को मसइलो अची वियो, ज़हनियत इहा आहे, पुलिस वटि वेंदुसि, थाणे ते वेंदुसि, दरख़्वास्त ॾींदुसि, थाणे वारो त मूंखां रिश्वत घुरंदो, कुझु बि कोन्ह थींदो, माठड़ी करे वेठो हुजे। साईं हू फलाणो वॾेरो आहे, MNA आहे, MP आहे, उहो जे फ़ोन कंदो त कुझु थींदो, न त न, ईअं न आहे। सभ खां पहिरीं मौला अली जो ॾाढो सुठो फ़रमान आहे नहजुल बलागा में, त अगरि जे इंसान तब्दीली जो ख़्वाहान आहे, तब्दीली जी ख़्वाहिश रखे थो, त मुंहिंजे मुआशिरे में तब्दीली अचे त हुनखे पंहिंजे जेको जिस्म आहे, पंहिंजी जेका बॉडी आहे, पंहिंजी जेका ज़ात आहे, उनखां स्टार्ट करणु घुरिजे। त जीअं हुनखे ॾिसी करे जेके ॿिया उनजा घर जा भाती आहिनि, उनजो औलाद आहे, उनजा फैमिली मेंबर्स आहिनि, उहे उन सां मुतासिर थियनि, उन खां पोइ उनजो मुआशिरो उनजो मिसाल ॾे त साईं फलाणो शख़्स जेको आहे न, उहो ॾिसो त केॾो जेको आहे उहो माना परहेज़गार आहे, केॾो सुठो आहे, केॾो कानून जो पाबंद आहे, हर शइ थिए थी। तव्हां सभ खां पहिरीं त जेको आहे न, तव्हां असांजी इहा ज़हनियत हुजणु खपे त असां मुआशिरे खे चेंज करे सघूं था। इंसान वटि, मुआशिरे जे शहरी वटि, शहरियनि वटि, अवाम वटि वॾी ताक़त आहे, अवाम खां वॾी का ताक़त ई न आहे। त इहा ज़हनियत असांखे तब्दील करणु घुरिजे। ऐं उन खां अलावा त असांखे इहा हुजणु खपे त बाबा असां अगरि जे अमल कंदासीं ऐं जे एक्शन असां वठंदासीं त ज़रूरु असांखे कमु करणो आहे, उहो थींदो ज़रूरु उन ते अमल। बिल्कुलु। प्लस सेक्शन 144 अगेन कानून वटि हिकु कानून जे दायरे में रही हिकु राइट आहे गवर्नेंस वटि, जेको उहो हणी सघे थो, इम्पोज़ करे सघे थो, जेको वक़्त ते करणु बि खपे। जीअं तव्हां कोविड जी ॻाल्हि कई, हिकु ग्लोबल हिकु इशू हो, उन ते तव्हां कमु कयो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। देन तव्हां उन अटैक जी ॻाल्हि कई, उन अटैक जे करे सॼी हर जॻह ते उहो सेक्शन 144 लॻी वियो। मूंखे यादि अचे थो, असां छो त डेवलप्ड कंट्रीज़ खे फॉलो कंदा आहियूं, असां फॉलोवर्स आहियूं, असां क्रिएटर्स न आहियूं, असां फॉलोवर्स आहियूं। अॼोकी ही ॻाल्हि आहे व्हाइट हाउस जे साम्हूं जेको फायरिंग जो वाक़ियो थियो आहे, असांखे त सॼो अमेरिका ब्लॉक न पियो नज़र अचे। व्हाइट हाउस जे साम्हूं आई एम श्योर सिक्योरिटी ॾाढी सभु कुझु, हा, अधु कलाक जी, उहा बि अधु कलाक जी तकलीफ़ हुई, पर उहा बि सॼे US खे उन इफेक्ट कोन कयो, उन स्पेसिफिक क्राइटेरिया खे, स्पेसिफिक एरिया खे उन इफेक्ट कयो। बाक़ी माण्हुनि जी ज़िंदगी त नॉर्मल हुई। को हादसो अगरि हिते थिए थो, कंहिं बि जॻह ते थिए थो, जेके सेंसिटिव या रेड लाइन एरियाज़ आहिनि उन्हनि ते थिए थो, रेड अलर्ट एरियाज़ आहिनि उन्हनि ते थिए थो, उन जॻह खे तव्हां सिक्योर कयो, सम्झ में अचे थो। ज़ाहिर आहे बि सिक्योरिटी अलर्ट्स थ्रेट्स थी सघनि था, उते हिकु हमिलो थियो, उते 10 ॿिया थी सघनि था, ख़ुदा न ख़ास्ता। उन जे लाइ सॼी क़ौम खे डिस्टर्ब करणु, इहो थोरो सो
सम्झ में कोन आई ॻाल्हि। हा, हाणे इन ते मां जवाबु ॾींदोमांइ। ॿ ॻाल्हियूं आहिनि हिते। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त एजुकेशन जो रेशियो अमेरिकन्स वटि छा आहे, अमेरिका जूं स्टेट्स केतिरियूं आहिनि, ऐं किथे इहो वाक़ियो थियो आहे, किथे इहो जेको आहे उहो अहिड़ो को अगरि कलम या अहिड़ी का पाबंदी लॻी आहे। पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त लॉ जी जेका वायलेशन आहे उहा किथे वधीक थी थिए, किथे घटि थी थिए। असां मिसालूं इहो ॾींदा आहियूं न, जीअं ब्रदर जेको आहे उहो कंहिं आउट ऑफ कंट्री जो फॉरेन जो मिसाल ॾेई रहियो हुयो त को ट्रैफिक जो लॉस जे मुताबिक़ सही त हुते पाबंदी सां जेके हुते जा शहरी आहिनि उहे तमामु सुठे तरीक़े सां लॉ खे फॉलो कंदा आहिनि। हाणे जिते जी वायलेशन जो ख़तरो हूंदो आहे उते गवर्नमेंट 144 इम्पोज कंदी न। सही। अगरि जे जिते वायलेशन जो ख़तरो ई न आहे त उते न कंदी। असां वटि इंतिहाई माज़रत सां असांजा जेके शहरी आहिनि, तव्हां ॾिसो रिसेंटली जीअं ई चालान थियो त ॾिसो केॾा चालान थियनि पिया। अञा ताईं हू चालान खां बचण जे लाइ जेके नंबर प्लेट्स आहिनि या त जेको आहे उनखे कढे घर रखी छॾियो अथनि या उन जे मथां छापर या को कपिड़ो ॾेई त हाणे बाबा ई चालान खां बचूं था। साईं इहो तव्हांजी भलाई जे लाइ आहे। त ॻाल्हि करण जो मक़सदु असां वटि कानून जी वायलेशन तमामु घणी आहे, अफ़सोस सां चवणो थो पवे। वायलेशन आहे इन जे करे सेक्शन 144 आहे तव्हांजे चवण मुताबिक़। न ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको आहे न उहो 144 इन जे करे लॻायो वेंदो आहे त वायलेशन आहे। हुननि खे ख़बर आहे त असां जेतिरो आवाम खे रोकींदासीं न आवाम पोइ बि पब्लिक प्लेसिस ते वेंदी। नो डाउट उन्हनि खे इहो आहे हक़ हासिल आहे, आइन जेको आहे आइन पाकिस्तान उनखे हक़ हासिल अथसि। भाऊ फ्रीडम ऑफ मूवमेंट आहे, मूवमेंट करे सघे थो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। पर जिते तव्हांजी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन अहिड़ी आहे, जीअं 9 मुहर्रम ते लॻंदो आहे जेको आहे उहो माना ट्रैफिक्स वग़ैरह जे लाइ पाबंदी लॻंदी आहे हेॾां होॾां, त उहा आवाम जे बहितरी जे लाइ हूंदी आहे। छो जो अहिड़ा ख़दशात हूंदा आहिनि। कंहिं वॾे वाक़िए खां बचाइण जे लाइ बहितर इहो आहे त असां जेको आहे उहो थोरी जेको आहे उहो परेशानी खे तजी को वॾो ऐं नागानी वाक़ियो न थी सघे। 10-15 ॾींहं बि थी सघे थी, महीनो बि थी सघे थी। न तक़रीबन इहो डिपेंड थो करे त वेदर जेको आहे उहो गवर्नमेंट जेको आहे उहो केतिरे ॾींहंनि जे लाइ लॻाए थी। इहा ॻाल्हि आहे। पर इन जो नतीजो इहो आहे त अगरि जे असांजा जेके मौज़ शहरी आहिनि न उहे जे कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि न त सॼे मसइले जो हल ई इहो आहे। इन में को शक कोन्हे त अगरि असां थोरी देरि पहिरीं बि इहा डिस्कशन करे रहियासीं, जेके सुधरियल मुआशिरा आहिनि उहे तव्हांजे इन ई सिचुएशन मां नज़र ईंदा आहिनि त उते कानून जी पारसाई केतिरी आहे। हींअर असां थोरी देरि पहिरीं इहा ई डिस्कस करे रहियासीं। इहा हक़ीक़त असां सभिनी खे ख़बर आहे। इहे सिर्फ़ु कानून सां न खोड़ सारे ॿियनि सेक्टर्स में बि असां जॾहिं ॾिसूं था काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके न हुजणु खपनि पर आहिनि। इन में को शक कोन्हे। पर हिकु असां वटि प्रैक्टिस रही आहे त असां वटि पहिरीं असां प्रिकॉशन ते कमु कोन कंदा आहियूं, असां आफ्टरवर्ड्स जेको एक्शन हूंदो आहे असां उन ते कमु कंदा आहियूं। अगरि पहिरीं ई असां वटि सिक्योरिटी सिस्टम अहिड़ो हुजे, पहिरीं अॼु ई चालान जे थ्रू असांखे खोड़ सारा क्रिमिनल एक्टिविटीज़ बि असांजूं कैच थी रहियूं आहिनि, इहो ई अगरि पहिरीं हुजे हा त शायदि असांखे हिन सिस्टम जी ज़रूरत कोन पए हा। सो ईअं चवणु त सिर्फ़ु असांजा जेके माण्हू आहिनि उहे कानून फॉलो नथा कनि, पर जेके कराइण वारा आहिनि उहे बि सही नथा कराइनि माज़रत सां। पर इहे मूंखे लॻे थो ॿई पैरेलल शयूं आहिनि जेके हली रहियूं आहिनि। त मां कंहिंखे ब्लेम नथी करणु चाहियां त पाकिस्तानी शहरी बुरो आहे या कानून नाफ़िज़ करण वारा इदारा बुरा आहिनि। ॿई पंहिंजी पंहिंजी जॻह ते सही आहिनि, पर असां वटि उहो ई बैरियर हिकु गैप आहे जेको ॿिन्ही जे विच में आहे, जेको क्रिएट थिए थो। तंहिं करे असांखे उन गैप खे सम्झण जे लाइ इहो पॉज़ हणिणो पए थो। असांखे शहर खे रोकणो पए थो त भई रुको, पहिरीं असां सम्झी वठूं करिणो छा आहे ज़िंदगी में। सो ख़ैर जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे जल्दी सां कुझु ॻाल्हियूं जनाब जे लफ़्ज़नि में थी रहियूं हुयूं ऐं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके डिफरेंट कॉन्फ्रेंसिस में त थी रहियूं आहिनि, पर मां चाहियां थी छो न असांजे शो में बि थी वञनि कुझु ॻाल्हियूं। जी ॾिस न, हीउ जेको ई चालान जो सिस्टम जो हलियो आहे इहो शुरूआति चओ था अॼु चालान जो थियो आहे, सुभाणे इम्प्लीमेंट थी वञे। जॾहिं असांजो 70 साल खां मुआशिरो ख़राबु आहे उनखे 3 ॾींहं सिधो कीअं कंदो। नंबर ॿियो हुई त इहे ई साॻियूं कैमराऊं लॻियल आहिनि, हिते क्राइम थिए थो, चोरियूं थियनि थियूं, उहे चोर छो नथा जलजनि। गाॾी हुन में जल्दी थो वञे, माल थो चोरी वारियूं गाॾियूं जलजियूं आहिनि। असां इलाही कमु कयो, मूं कमु कयो आहे ऐं हीअं वॾी तव्हां टाइम न आहे मतिलबु हिस्ट्री ॿुधाई सॼी हिन जी, मूं वॾो कमु कयो हिन ते। उहो चोरी झली बाक़ाइदे, उहा इन ते न हली पर बराबरि इन जे थ्रू घुमंदे पूरी कराची घुमी मूं चोरी झली। त चवण मतिलबु उनखे उते पुलिस छो थी इम्प्लीमेंट करे, गाॾी ते इम्प्लीमेंट करे, हाणे इहो कमु ॿई करे सघे थी। हींअर हिकु शर्ट आई आहे बेल्ट वारी, जी हाणे त कानून ठहियो कोन्हे, टोल वारा पैदा थी विया आहिनि, कानून ठहियो ई न आहे। बेल्ट जो कैमरा छा करणो कानून टोड़णो आहे, उन करे जो असां 100-200 रुपया ॾेई उन ते आदी थी विया आहियूं। हाणे उनखे जल्दी चेंज करण लाइ पाण खे टाइम लॻंदो, लेकिन इहो कमु तमामु सुठो आहे, दुनिया में इन लेवल ते कमु थिए थो या थींदो। हाणे पाण वरी ॿी मौजूदु अचूं था, असां जेको हींअर कमु करण लाइ पाण माण्हू खपनि,
ऑटोमेटिक कोन थींदो असां एॾा त एडवांस आहियूं कोन जो असीं ईअं डायरेक्ट वञूं कंप्यूटर ते बीहूं ऐं असांजे ॿारड़ी वञी माण्हू अची ॻाल्हाइनि त उन लाइ पाण खे माण्हू खे मोटिवेट करिणो पवंदो सही ॿारड़ी माण्हू खणणा पवंदा 12 माण्हू खणणा पवंदा जेके कमु करणु चाहिनि था उनखे स्पेस कोन थो मिले सही स्पेस करण लाइ मां हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे ऑल पाकिस्तान मिनारिटी काउंसिल उन में मूं वटि जेके कल्ह मुंहिंजी मीटिंग हुई अॼु मीडिया वारा मूंखे मोकिलीनि पिया ॾिसां पियो उन मूं हुनखां मूंखां छोकिरियुनि पुछियो त करियूं छा असां चलो असीं सोशल वर्क आहियूं पर पेट त पहिरीं न सही पेट लाइ छा कयूं या असीं बेईमानी कयूं या ठगी कयूं मुंहिंजो न तव्हां खां तरीक़ो ॿुधायां थो चए उहो कहिड़ो मुंहिंजो तव्हांखे मोकिलियो ॾियां थो त तव्हां राशन जो कमु शुरू कयो मुंहिंजो असीं वापारी थोरी आहियूं मुंहिंजो न तव्हां घर वेठा ॾियो राशन जो कमु ईअं महीने तव्हां वठंदो न 20-25 महिल त वठंदो हो न उहो तव्हां दुकान तां वठो त उन में 7,000 जो गैप आहे 25,000 ते 7,000 ॿिया माण्हू था कमाइनि जंहिंजी अव्हां ख़बर ई कान्हे ठीकु आहे न हाणे ईअं त मूं न चयो मुंहिंजो वॻा पूरी सिस्टम ठाहे ॾिया माण्हू ठाहे ॾिना तव्हां घर वेही ऑनलाइन ते उन शइ खे खपायो लेकिन हू जेको दुकान तां ई माण्हू वठो था सामान उहो पहिरीं त आहे अधु 2 नंबर हूंदो अधु सही हूंदो त जो तव्हां ॾींदव उहो 100% श्योर ऐं सिधो हूंदो जो को 2 नंबर न हूंदी मुंहिंजो 7,000 जो गैप कीअं पहिरीं फैक्ट्री खां जेको माल निकिरे थो उहो पहिरीं हिकिड़े ब्रोकर वटि अचे थो पोइ होलसेलर अचे थो उन खां पोइ रिटेलर अचे थो रिटेलर खां पोइ अमाउंट अचे थो इहो किरायो पूरो 7,000 पर इहो डायरेक्ट तव्हांजो फैक्ट्री मां पैक थी तव्हां घर वेठा जीअं दुनिया सां कारोबार करे पई इहे मूं वांगुरु थी त ऑनलाइन घुराई न त तव्हां ऑनलाइन घर वेठी घुरायो अव्हांजे अकाउंट में ऑटोमेटिक तव्हांजी 2,000 3,000 अची वेंदी ऐं 10 राशन खाली पाड़े वग़ैरह तव्हां 40-50 मिलण तयारु आहे बिल्कुलु एॾी ख़ुशि हुजे असांखे अकिल ई कोन मुंहिंजी अकिल छो न वठो न माण्हू अकिल पोइ मुंहिंजो सिलाई सेंटर खोलियो 5-7 छोकिरियूं गॾु सिलाई सेंटर खोलियो ऐं पाण कुझु न करियो 2 उते छोकिरियूं हायर करे छॾियो सही उहो जेके जोड़ा ठाहिनि था कपिड़ो तव्हां फैसलाबाद वठो न हितां तव्हां वठो त तव्हां जोड़ो पियो न हीअ तव्हांखे मिलियो 2,000 3,000 रुपया पर इहे साॻियो फैसलाबाद वठो तव्हांखे 1,500 मिलंदो 1,500 अधु अधु यस कमु करण जो तरीक़ो तोखे धंधो करणो कारोबार करणो पेशाब करणा आहिनि पाण खे उथारणो पए पोइ उनखे मुंहिंजो नर्सिंग दुनिया सॼी में नर्सिंग डॉक्टर खां वधीक पैसा नर्सिंग वारा कमाइनि था जी दुनिया सॼी में त उहो कमु ऐं 3 महीननि जो कोर्स आहे ओल्ड एज उते अमेरिका में माण्हू मरनि ई कोन था उहो पोड़ा जेके माण्हू जेको 18 साल खां ॿार छॾे थो वञे पोइ पोड़नि खे माण्हू खपे थो ख़िदमत लाइ सही उहो 3 महीने सिर्फ़ु कोर्स आहे करे उते वञी 10 लख रुपया पघार पाकिस्तानी ज़बरदस्त इलाही शयूं ॿुधायूं इलाही केतिरियूं शयूं हुननि ॿुधायूं सही सो खोड़ सारा आइडियाज़ जेके आहिनि उहे आहिनि पर ज़ाहिर महिनत तव्हांखे करणी पवंदी जल्दी सां हिकु ब्रेक तरफ़ हलूं था नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ जी वेलकम बैक अच्छा जी खोड़ सारियूं शयूं प्रोग्राम में अल्हम्दुलिल्लाह शामिल असां करे रहिया आहियूं ऐं कोशिशि करे रहिया आहियूं त उहे सवालात जेके अक्सर असां घरनि में डिस्कस कोन कंदा आहियूं उहे हिन प्लेटफॉर्म तां करे असां पंहिंजे जवाबात जेके आहिनि उहे हासिल करे सघूं अच्छा हिकु ॿी शइ जेका ॾाढी कॉमनली असांखे नज़र आई आहे असां वटि अॼुकल्ह इंडिविजुअल्स जेके आहिनि उन्हनि लोन ॾियण बि स्टार्ट करे छॾियो आहे ऐं न सिर्फ़ु इहो लोन इंडिविजुअल ताईं आहे असां वटि वॾियूं वॾियूं कंपनीज़ जे नाले सां जेके आहिनि उहे लोन मिली रहिया आहिनि आई एम श्योर त काफ़ी सारा उन में बि जेके स्कैम्स आहिनि उहे बि थींदा हूंदा अच्छा हाणे सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त जेके बि क़िस्म जो तव्हां कंहिं मुआहिदे में वञो था उहो सभ खां पहिरीं तव्हां राइट डाउन कयो लिखत में जेका सुनत तरीक़ो बि आहे ऐं वैसे लीगली ऐं क़ानूनी तौरु तरीक़ो इहो जेको आहे ॾाढो सुठो आहे तव्हां हिकिड़ो स्टैम्प पेपर ठाहियो उन स्टैम्प पेपर ते टर्म्स एंड कंडीशंस लिखो कंहिं बि क़िस्म जो मुआहिदो हुजे चाहे तव्हां हिकिड़ो स्पेसिफिक लोन वारो मिसाल ॾिनो को लोन ॾियण वारो आहे जीअं असांजी ॿारहाड़ी में अॼु ॾींहं ताईं जेके सेठ आहिनि इहे अञा ताईं जेको आहे उहो पैसा ॾींदा आहिनि पोइ हाणे उन ते कंहिं बि क़िस्म जो मुआहिदो कोन हूअ जेके मथां जेको आहे न उहो माना लख ते कुझु पैसा वठी वरिता या कुझु कंहिं बि क़िस्म जी लिखत कोन हूंदी आहे हाणे उन सेठ जी मर्ज़ी आहे त उहा लख ते जेको आहे मथां लख वठे या 50,000 वठे या रुपयो न वठे ईअं छो लिखत में हुई शइ आहे ई कोन इन जे करे त सभ खां बहितरीनु ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त तव्हां अगरि जे लोन कंहिं वटि वञो था बैंक वटि आयो त हुननि वटि ऑलरेडी जेको आहे हुनजो लीगल तरीक़ेकार आहे लिखत में आहे अगरि जेके प्राइवेट कंपनीज़ बि आहिनि या लोन जूं काफ़ी जेके आहिनि उहे एप्लीकेशन्स बि अॼुकल्ह अची वियूं आहिनि जेके SECP सां रजिस्टर्ड आहिनि सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन ऑफ पाकिस्तान हाणे उन सां रजिस्टर्ड को आहे ऐं लीगल आहे तव्हां त उन खां तव्हां बिल्कुलु लोन वठो ऐं हू तव्हांखे ईअं लोन ॾींदियूं बि न
उहो तव्हांजी प्योर वेरिफिकेशन करे NIC वग़ैरह सभु कुझु करे उन खां पोइ ई अप्रूवल तव्हांखे ॾींदा। त बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां लिखत में उनजो कमु कयो, मुआहिदो ज़रूरु हुजे त कहिड़ियुनि टर्म्स एंड कंडीशंस में अॻी पार्टी अगरि जे वायोलेशन करे थी त हुन ते ई दंड विधो वेंदो, अगरि जे मां कयां थो टाइम ते नथो कर्ज़ो अदा करे सघां त मुंहिंजे लाइ हेतिरो हेतिरो इंट्रस्ट मथां थी सघे थो। सही। अच्छा, हिकु नॉर्मल प्रैक्टिस असां वटि आहे जेको नॉर्मली माण्हू जेके लोन जी तरफ़ वेंदा आहिनि उन में हाउस या कार लोन जेके आहे इहे लोन कॉमनली असां वटि जेके माण्हू आहिनि उन तरफ़ वञनि था ऐं उन ते ज़ाहिर उहो हैवी जेको इंट्रस्ट आहे उहे माण्हू पे कंदा आहिनि जॾहिं बि कंहिं घर जो लोन या कंहिं गाॾी जो लोन माण्हू वठंदा आहिनि। असां जीअं ॿियनि इंटरनेशनल असां प्रैक्टिसिस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, अलहमदिल्ला पाकिस्तान में बि सुठियूं प्रैक्टिसिस थी रहियूं आहिनि, पर जीअं ॿियनि सुठियूं कामयाबु प्रैक्टिसिस जी ॻाल्हि कंदा आहियूं उहा हिकिड़ी प्रैक्टिस इहा बि आहे त उते जेको लोन मिलंदो आहे उनजे लाइ तव्हांखे शवाहिदी कोन ॾियणी पवंदी आहे त भई हीअ मूं वटि प्रॉपर्टी आहे त ई त तव्हांखे लोन मिलंदो, न त न मिलंदो। असां वटि इहो अमल आहे, ज़ाहिर आहे उन में बि ज़ाहिर डिफरेंट रीज़न हूंदा, उन्हनि हरू भरू त इहो कोन रखियो हूंदो, उन में बि डिफरेंट रीज़न हूंदा, तंहिं करे इहो रखियो वियो आहे त तव्हां वटि तव्हांजी या त तव्हां वटि अहिड़ो को एसेट एतिरो हुजणु खपे या तव्हांखे एतिरो अरसो तव्हांजी कंहिं जॉब खे थियो हुजे जंहिंमें तव्हां एतिरो वॾो अमाउंट तव्हां कमाईंदा हूंदो, मतिलबु त ख़ुदा न ख़ास्ता अगरि तव्हां नथा पे करे सघो त तव्हां उन्हनि वटि रिकवरी जो जेको आहे उहो ऑप्शन ईज़ी ऑप्शन हुजे। तव्हांखे छा थो लॻे त अगरि उहो सिस्टम जेको इंटरनेशनल सिस्टम आहे उहो अगरि असां हिते इम्प्लीमेंट कयूं त केतिरो बहितरु थींदो? बिकॉज असां वटि अॼुकल्ह जेको रेंट आहे उहो बि घरनि जो प्रॉपर्टी जीअं जीअं वधे पई उहो घरनि जो रेंट बि वधे पियो। उहो ई रेंट अगरि को माण्हू पंहिंजी प्रॉपर्टी खे ख़रीद करण में उनजे जेके क़िस्तूं आहिनि उन्हनि में पे ऑफ करे त केतिरो ख़ूबसूरत थींदो। बिल्कुलु आहे। अच्छा, तक़रीबन असां वटि जेको बैंकिंग सिस्टम आहे उन में जेको इंटरनेशनल लेवल ते जीअं तव्हां बि ॻाल्हि कई तक़रीबन उहो ई आहे। हा, कंहिं बैंक में जेको इंट्रस्ट जो मार्जिन आहे उहो वधी सघे थो या जेको मार्कअप आहे उहो वधी सघे थो, पर हाणे इन में इहो आहे जो जेको लोन वठणु वञे पियो न उहो इहो ॾिसे त सभ खां पहिरीं असां वटि छा आहे जो जेको हिकु मिसाल 2 एकड़ ॿनी थो केरु रखे या हिकिड़ो प्लाट थो रखे, हू जेको आहे उहो उन वटि को दोस्त अचे थो जंहिं वटि कुझु बि कने चए थो साईं तव्हां मूंखे जेको आहे उहो लोन खणी ॾियो ऐं मां जेको आहे न उहो तव्हांखे पे करे छॾींदुमि। इन्ही जेका श्योरिटी आहे न इहा लाज़मी हूंदी आहे, छो जो इहो तव्हांजे अगरि कोर्ट में वञो को मुलज़िम आहे, कोर्ट जेमहिल उनजी ज़मानत थी रखे त 2 शयूं हू ज़रूरु ॾिसंदी आहे, त हिकिड़ो माण्हू हुजे जेको उनजो ज़ामिन हुजे ऐं ॿी ॻाल्हि इहा त अहिड़ी का प्रॉपर्टी हुजे या श्योरिटी बॉन्ड्स हुजनि जेके अगरि हू भॼी थो वञे या काॾे हलियो थो वञे त असां उनखे जेको आहे उहो एक्सेस सही तरीक़े सां करे सघूं। रिकवरी जे लाइ अगरि जे हू तव्हां बैंक मां लोन वठो था या किथां बि लोन वठो था, इन जे पोयां बेसिक जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त अलाह न करे इंसानु आहे, इंसान जी नागानी का मौत थी वई, ठीकु आहे न, मरी वियो इंसानु, हाणे उहो कीअं जेको आहे उहो रिकवरी कनि? हिकु मिसाल हुन त चयो त जेको मां तव्हांखे ॾेई छॾींदुमि, हमराही गुज़ारे वियो, हाणे केरु ॾींदो? हाणे ॾींदी उहा प्रॉपर्टी जंहिंमां रिकवरेबल आहे उहे लोन्स आहिनि। त उहा जेका बेसिक आहे न इहो इंटरनेशनल लेवल ते बि आहे, जेके फाइनेंशियल इंस्टीट्यूशन्स आहिनि, बैंक्स बि आहिनि। हाणे इन में असांखे जेके असांजूं बैंकूं आहिनि उहे थोरो उन्हनि जो वधीक आहे जेको इंट्रस्ट आहे उहो उन्हनि खे घटाइणु घुरिजे। ॿिया तरीक़ा वरी असांजी जेका गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान आहे या इवन दो प्रोविंशियल लेवल ते आहे त हू बिज़नेस करण जे लाइ या इवन दो तव्हां जेको आहे उहो किथे प्रॉपर्टी सिलेक्ट कयो, उहो तव्हां वञी कागज़ात उन खे वञी गवर्नमेंट खे ॾेखारियो त असां हिते हू कयूं था, घर था वठूं, त हू फ्री ऑफ कॉस्ट ऐं विदाउट एनी जेको आहे उहो मार्कअप जे ऐं विदाउट एनी जेको इंट्रस्ट जे तव्हांखे गवर्नमेंट लोन बि ॾिए थी। त बहितर आहे असां बैंकिंग साइड तां उते वञूं था, जेके गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ आहिनि न असां उन खे अवेल कयूं त असांखे परेशानी घटि थींदी, असांखे इंट्रस्ट घटि ॾियणो पवंदो। सही। ऐं उन में पोइ अगरि ताख़ीर जो अमल थो थिए, जीअं असांजे काफ़ी सारे गवर्नमेंट प्रोजेक्ट्स में थींदो आहे। ॿिनी ॻाल्हियुनि ते मूंखे तव्हांजो बिज़नेस मां कयां थो ख़बर आहे, तव्हांजो तबसरो मुंहिंजो कमु ई इहो आहे। हा बिल्कुलु। त कहाणी आहे त हिते लोन मिले कंहिंखे थो, पैसे वारे खे पैसे लोन थो मिले, ग़रीब घर वठणु वञे चवंदो पे तूं घर वठी आहे पोइ तोखे पैसा ॾियूं, अड़े उन वटि पैसा हुजनि त घर वठे न, पोइ तो छा लाइ अचे? कहाणी इहे त असांखे ग़रीब खे ग़रीब ते करिणो आहे, मिडिल क्लास खे ख़तमु करिणो, अपर क्लास खे अॻियां करिणो आहे। हिते इहो सारो सिस्टम हले पियो। बैंकिंग में तव्हां वञो तव्हांखे लोन न मिलंदो, भले तव्हां केॾा बि आयो। कहाणी आहे त असांखे मुंहिंजे छोकिरे खे 75 लख रुपया में लोन मिलियो, जंहिंमें उन नवाज़ शरीफ़ तंहिं असांजा वज़ीर आला सिंध गवर्नर ऐं 5-6 ॼण गॾिजी हुन सर्टिफिकेट ॾिनो आहे। मुंहिंजो नंढो तव्हां करे ज़िंदगी रही आणे ॾिसूं छा आहे, हुन ज़हन हलायो, हुन बैंकिंग खे सम्झो त बैंक खे कीअं लोन वठी कीअं ॾिजे, न हुन का प्रॉपर्टी कान ॾिनी। सही। असांजे घर में 5 भातियुनि 5 जा 50 लख रुपया लोन असां वटि, हिकिड़ो असांजी का गारंटी कान्हे। सही। असांखे बैंकिंग खे सम्झणु खपे, उन लाइ गाइडेंस ॾियणु खपे। हाणे असां वटि को चवंदो आहे कोई इदारो ई कोन्हे न, जीअं पाण मासी घर में रखूं था, पाण को बि इदारो कोन्हे, कीअं थियो आई चोरी करे हले वई, 4 किलो रुपया मुंहिंजी भेण जे घर चोरी थी वई, जेका मूं वराई
चवण में को दुनिया अमेरिका में न तव्हांखे जेको बि कमु करिणो आहे हिकिड़ी कंपनी थ्रू करिणो आहे। वार ठाहिण वेंदो हिकिड़ी कंपनी 100 दुकाननि उन्हनि 100 त पहिरीं रजिस्टर कराईंदे, तंहिंखां पोइ तूं वेंदे। हिते उहो निज़ाम न आहे। असीं निज़ाम अॼु ॻाल्हायूं त इलाही सुठो था, पर निज़ाम जे पोयां फॉलो को निज़ाम ठाहिणो किराई को सही। ऐं ज़ाहिर सिस्टम जी जॾहिं तव्हां चेंजिंग जी ॻाल्हि कंदो त उहो कंहिं हिकु ॾींहं में ज़ाहिर चेंज न थींदो। हाणे मासी पाण रखी घर में न हुनजी वनाइसी न शराइकर न हुनजी घरे पाती न, पर माई जल्दी माई अचे कमु करे ॻाल्हि ख़तमु। ईअं न, असां वटि उहो इदारो हुजणु खपे, उहो रजिस्टर थिए। उहा भले उनखे हीअं रजिस्टर कनि पर फ़ाइदो मासी खे। असां वटि कंपनीज़ अहिड़ियूं आहिनि जेके रजिस्टर कनि थियूं, पर अगेन असां जीअं वकील साहब ॻाल्हि करे रहिया हुआ त असां वटि जेके ऑल्टरनेटिव असां रूट्स, जेके शॉर्टकट्स रूट्स या असां उहे रूट्स जेके असांजे लाइ फेवरेबल आहिनि, असां उन्हनि खे वठूं था। हाणे जेका मासी रजिस्टर न आहे, जंहिं वटि NIC न आहे, जेका ईअं ई अचे पई तव्हांजी सुञाणप ते अचे पई, उहा तव्हांखां 5,000 रुपया महीनो वठंदी। कंपनी खां घुराईंदो 25,000 घुरंदी। माण्हू चवंदो बाबा 25,000 छो ॾियां, मां 5,000 में कमु कराए वठां। सेम असांजे जेको आहे जॾहिं कानूनी असां कार्रवाइनि जी ॻाल्हि कयूं था तॾहिं बि ईअं थो थिए। जिथे असांखे लॻे थो त जीअं असांखे 6 महीना साल कोर्ट वठंदी, उते बि असां 5,000 घटि करे या 5,000 मथे ॾींहुं असां उन केस खे उते ई सॉर्ट आउट करे था छॾियूं। सो सिस्टम में जेसि ताईं असां इंडिविजुअली जेके रिस्पॉन्सिबल माण्हू आहिनि, हर माण्हू पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी न सम्झंदो, उन तरीक़े सां उन सिस्टम खे हलाइण जी कोशिशि न कंदो, तेसि ताईं असांखे उहे फ्लॉस नज़र ईंदा जेके इन जो अंदाज़ मूं SP साउथ खे कल्पनी मीटिंग थी त मूंखे चई इन शइ खे कीअं झलिजे, 400 मायूं चोर आहिनि, इन कीअं झलिजे। मूंखे सुठो सिंपल तरीक़ो आहे, जंहिं बिल्डिंग में उहो कमु करणु अचे थी, उहो गेट ते पहिरीं चौकीदार सां उनजो मोह पए थो, पोइ काउंटर ते वञे थी, उनखां उहो NIC वठनि, उनजी एड्रेस वठनि, भले मथे न वठनि, सॼो सिस्टम लिखी उनजो फोटो कढनि जनरली, तंहिंखां पोइ त कमु मसइलो आहे को। उन ॾाढी ॻाल्हि वणी मूंखे, मुंहिंजी चई यार त इहा ॻाल्हि हाणे उहो छा करे SP कीअं चवे, मूं तूं शोकास कर, नोटिस कर हर बिल्डिंग खे, हर बिल्डिंग बाबा अवांजी अदरवाइज तव्हां क्लियरली चई छॾियो बाबा असां कानून जी तरफ़ था न जो उहे रिस्पॉन्सिबल न आहिनि, तव्हां पंहिंजी जेका उहा ई ॻाल्हि मां चई त प्रिकॉशन ते असांखे कमु करणु खपे, न ई त आफ्टरवर्ड्स एक्शन ते। ख़ैर जी, प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे, जल्दी जल्दी अल्लाह हाफ़िज़ चवणो आहे पंहिंजे नाज़रीन खे। थैंक यू सो मच असांजे ॿिन्ही महिमाननि जो असां सां गॾु हुजण जे लाइ। प्रोग्राम वॾी महिरबानी तव्हांजी। आख़िर में जल्दी सां कॉल सेंटर जो नंबर 080070006 असांजी सिंध लीगल एडवाइज़री जे इदारे जो नंबर आहे, उन ते कॉल करे का बि परेशानी हुजे, कानूनी मशवरो वठणो हुजे, तव्हां कॉल करे पुछा करे सघो। ज़बरदस्त जी, वॾी महिरबानी ॿिन्ही महिमाननि जी असां सां गॾु हुजण जे लाइ, असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में, ऐं बसि तव्हां बि शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। इन सां गॾोगॾु अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर, जंहिंमें तव्हां सभिनी खे अचिणो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु, छो त उते फूड बि आहे, उते एंटरटेनमेंट आहे, उते गेम्स आहिनि, उते खोड़ कुझु आहे। त जी ज़रूरु अचो पंहिंजी फैमिली सां गॾु इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में। आख़िर में शोभ भाई जो आवाज़ शामिल कंदासीं, तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह सुभाणे थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। कहीं इश्क आंखों का नूर है तो कहीं इश्क में कोहे दूर है, कहीं इश्क में तू है तो कहीं तुझ में इश्क है, कहीं इश्क में कहीं इश्क सजदे में गिर गया तो कहीं इश्क सजदों से फिर गया, कहीं इश्क में नमाज़ें हुई कज़ा तो कहीं इश्क सैफ़े खुदा बना। मेरा तो इश्क है, मेरा तो इश्क है सिर्फ शेर खुदा या मौला। सुन मेरा मौला हो नवाबाद नवाब अली, जो अपने दर्दे
जो अपने दर्द बंदियां नू कलंदर बना जान गए, बड़ा लजपाल अली। दामन अकल जो चाक नहीं कर सकता, वो कभी नूर का इखलास नहीं कर सकता। हम क्यों ना मौला मौला करें, हम क्यों ना मौला मौला करें, उसी दर से तो भीख मिलती है या मौला। अली मौला अली 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 सोना मेरा मौला अली, सोना मेरा मौला अली, नवाबादा नवाब अली। सोना मेरा मौला मेरा पीर मौला, मेरा पीर मौला या अली मौला। सोना मेरा मौला अली, नवाबादा नवाब अली। जो कीड़ियाँ तुले इंसान आतई, जो कीड़ियाँ तुले इंसान आतई, रिस्क वधा जान गए, बड़ा लजपाल अली। जो लगे निभा जान दे, बड़ा लजपाल अली। जंगल पहाड़ कहते हैं नादे अली, अली मौला जी मौला। जंगल पहाड़ कहते हैं नादे अली मौला, अली मौला अली मौला अली मौला अली मौला। जंगल पहाड़ कहते हैं नादे अली मौला, और मुश्किल को मेरी हल करो, मुश्किल कुशा मौला। सोना मेरा पीर गाजी है अब्बास, हाय अब्बास, हाय अब्बास, हाय अब्बास। सोना मेरा पीर गाजी है, जिदे ते बीबी ज़हरा राजी है। जो के वेले सैयदानू, जो के वेले सैयदानू करन वफा जान दी, बड़ा लजपाल अली। जो लगे निभा जान गए, अली मौला 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 अली मौला। मौला
हाज़ाउल अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली 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 अली। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।